भगवान आराम ना। हाँ खैर है जी, खैर आराम ना ना बस चुप भाई बाहरों प्रोग्राम के दर ए दे जियो खोल सकता ये बंद कर सकते हाँ गुलज़ार कराची की ख़बर दे अॼु असां वटि वॾा धूड़िया हुआ जेका असीं वेठा आहियूं थर जे स्टार्ट में वेठा आहियूं कस में असां सम्झो त को वॾो मींहुं वसंदो पर वरी अंधी अंधी हुई बसि इहो हिकिड़ो तूफ़ान हो मिटी जो आसमान ते चढ़ी वियो देस विझी जत दाम लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत यादि अची वियो आहे ससवी जो उहो पढ़ूं था ऐं पोइ सभिनी खे जेको आहे भलीकार था करियूं देस विझी जत दाम साह भॼाए साह भॼाए साण वियो तंहिं कढी तंहिं कढ विंजसि केच ॾे ससी चए तंहिं कढ विंजसि केच ॾे आहे ई अंजाम छाल छपर जो जाम हो धरींदो हथड़ा कि आणे झोकिया झोक में कि आणे झोकिया झोक में मिज़माननि महरी कि चाटे चंबन में विया जी कोरोना हिते माण्हू तव्हां सभिनी खे अलाह सलामत रखे न कोरोना खां सवाइ जेके बीमारियूं आहिनि बीमारियूं त माण्हू सां गॾु हूंदियूं आहिनि ऐं पोइ इहो आहे त माण्हू कमज़ोर थींदो त बीमारियूं जेके मज़बूत थी वेंदियूं आहिनि ऐं मौत हयाती जी गॾु आहिनि की सिहत ऐं बीमारियूं ईअं गॾु आहिनि ऐं हींअर सॼी दुनिया हिते फोकस कयो आहे त सफ़ाई ऐं एहतियात खां सवाइ ॿियो तव्हां इहे जेके वैक्सीनूं ठाहिनि था या दवाऊं ठाहिनि था इहे ख़ुदि बीमारियूं हूंदियूं साह मुंझाए न आहे साह भॼाए साण वियो मुंझाए न आहे हाजल वग़ैरह इहे साह बि भॼाइबा आहिनि इहो इश्क वारनि जूं ॻाल्हियूं आहिनि ख़बर न आहे साह मुंझाए बि साह हिकु अलॻि अलॻि दाड़ो हणी विया न देस विझी जत दाम साह भॼाए साण वियो मुंहुं तब्दील न कयो आहे गंज में ईअं लिखियलु आहे ॿिया रिसाला सभु पोइ जा लिखियलु आहे कि तंहिं कढ विंजसि केच जे आहे ई अंजाम छाल छपर जो जाम होत धरींदो हथड़ा ग़लति बैत हूंदो सम्झ में न ईंदो न पढ़िबो इहो तव्हां सां वाइदो आहे बाक़ी इहो एडिटिंग अकुल सां न कयो आहे आउं बि न कंदो आहियां मुंहिंजे वस में ई कोन्हे एतिरो मूंखे अकुल ई कोन्हे को ऐं ॿिया बि अहिड़ा इलाही न कोई जेका आम शाइर वारी ॿोली आहे लतीफ़ इन्हनि सभिनी खां मुख़्तलिफ़ माण्हू आहे हुनजो आर्ट पंहिंजो आहे हुनजो फ़न पंहिंजो आहे सभई पीताई पुनुअ खे हद न भॻियसि हिकु हाणे इन ते जेको आहे अची बहस हलियो ख़ान नबी बख्श ख़ान बलोच हीअ साईं अमीर हुसैन शाह जो जेको अमीर हुसैन अली अली मीर शाह ऐं इहे ख़ान फ़क़ीर सभई अची गॾिया त पुनु खे कीअं पीबो इहे सभई पीताई पुनुअ सां हॾ न भॻियसि हिकु हाणे उहो रिसालनि में लिखी ॾियूं सभई पुताई पीताऊं पुनुअ सां हीअ एॾी ज़्यादती लतीफ़ सां जेको आहे असांजे माण्हुनि कई आहे जेका ॻाल्हि सम्झ में नथी अचे सभई पीताई पुनुअ खे माना पुनु सॼो पी वई ऐं कॾहिं रुॻो पाणी कोन पीबो आहे उहो सत समुंड पी थी वञे पोइ बि उनजो जेको आहे सुरकियाई नथी थिए जंहिंखे हीअ आर्ट जी ॿोली आहे आर्ट जी ॿोली में पुनु खे पीबो आहे सूर खाइबा आहिनि हाणे सूर मानी त कोन्हे जेको आहे खाइबा आहिनि पर न सूर खाइबा आहिनि सूर चरबा बि आहिनि सूर ॾरबा बि आहिनि ॾरबो बि आहे सूरनि खे
ख़ैर तव्हां वॾा आलिम आहियो, फ़क़ीर आहियो, तव्हांखे वधीक ख़बर हूंदी, पर मूं ईअं पढ़ियो बि आहे ऐं मूंखे सही लॻे थो। ॿी हर कंहिं ॻाल्हि ते कंप्रोमाइज़ करे सघे थी। लतीफ़ चए न, सॉरी, कि वॾे चीरे चिचरे, कि वॾे चीरे चिचरे कीमो कयाऊं। कीअं कीमो माण्हू जो थींदो आहे छा? माण्हू खे वढिजे, पोइ चीरजे, पोइ हुनखे वरी चिचरजे, पोइ हुनजो कीमो कजे हुनजो। इहो असीं जेका तारीख़ पढ़ूं था, जेका सिंध जी, हिंद ऐं सिंध जी जेका तारीख़ पढ़ूं था या दुनिया जी तारीख़ थिए थी, उन में ईअं कयो आहे माण्हू। पर हीअ आहे इश्क जी ॻाल्हि ही माण्हू करे। हा दादा बुज़दार पंहिंजो अता मोहम्मद हलियो वियो, हू ज़िंदह माण्हू आहे, हू सदा अमर रहंदो सिंध जे दिलि में, तव्हां ऐं असांजे दिलनि में ज़िंदह रहंदो सदाईं। बाक़ी हलियो त सभिनी खे वञिणो आहे, वञूं त असीं सभई पिया। पोइ स्टेशन ते वेठा आहियूं, पोइ जंहिंजी रेल अचे थी टिकेटूं सभिनी वठी छॾियूं आहिनि, ऐं पोइ ईअं हर को जेको आहे सो चवंदो ऐं हलंदो थो वञे। ही अज़ियत आहे, अज़ियत कॉन्सेप्ट। त शाइर जेके आहिनि से उहो तव्हांखे को बादशाह तव्हांखे न ॾींदा, आइडिया तव्हांखे ॾींदा। ही बादशाह तव्हांखे तसवर ॾींदा, तव्हांखे अज़ियतूं छा थींदियूं आहिनि तव्हांखे आगाही तव्हांखे ॾींदा। ही शाइर माण्हू चई वॾे चीरे चिचरे कीमो कयाऊं, चई वॾा नाल नींहं जा। बंदूकनि जा नाल थींदा आहिनि, चई अबरा सबरा थोरे ई। चई वॾा नाल नींहं जा हथनि सी हयाऊं, कर न कयाऊं विधाऊं लूण वढनि में। पोइ जेके वढ जेके हुआ, उहे जेके ज़ख़्म जेके हुआ, पोइ उन्हनि जे मथां वरी वढनि ते वरी लूणु विधो। हाणे इहो प्यार जूं अज़ियतूं आहिनि, इहो दुश्मन जी अज़ियत न आहे। हीअ सॼो तसवर जी दुनिया आहे, ख़्याल जी दुनिया आहे सॼी। पोइ मन ख़्याल जी दुनिया में केॾी महिल जेको आहे सो माण्हू पियो आसमान जा सैर कंदो आहे, केॾी कंहिं महिल घुमंदो पियो आसमान ते, ऐं केॾी कंहिं महिल बाहि जे खूरनि में पियो हूंदो आहे, केॾी महिल हावी में पियो हूंदो आहे, केॾी कंहिं महिल। चई विधाऊं लूण वढनि में, पटी न कयां। महबूबनि खे पटी करणु खपंदी हुई, इलाजु करणु खपंदो हो, मदद करणु खपंदी हुई। पर लतीफ़ थो चए त विधाऊं लूण वढनि में, पटी न कयाऊं पाण। चई किथां लॻुमि लतीफ़ चए ॿारो थियो ॿाण। हा मां भली करियां, वालेकुम सलाम, यार ई मदद सभिनी खे था चऊं, सभु असांजी मदद कनि। ख़ुदा बि असांजी मदद करे, ख़ुदा जा मलाइक बि मदद कनि, ख़ुदा जा ई जेके आहिनि ख़लीफ़ा आहिनि, वली आहिनि, नबी आहिनि। हींअर जेको आहे सो माण्हू अघो थी वियो आहे, ऐं जेकॾहिं को ताक़तवर थी वियो हलियो त उहो वरी ख़तरनाक थी वियो हलियो। जे विधाऊं, इहो बोज़ार बहस पोइ कंदासीं, हींअर लतीफ़ ॿुध, छोजी पाण ख़ुदि जेको आहे सो अॼु ड्यूटी आहे त लतीफ़ तव्हांखे ॿुधायां कि फुज़ूल बहस करे करे चरिया थी पिया अॻे ई। पोइ को कीअं ॾिसे थो कंहिंखे, को कंहिंखे कीअं ॾिसे थो, कंहिंजो आइडिया कहिड़ो आहे, कंहिंजो आइडिया। हींअर पाण कंहिंसां विड़ी कोन था सघूं, कंहिंसां न को कंहिंखे मयार था ॾेई सघूं। हींअर छो त कंहिंजो न को क़िबिलो आहे, न को की कंहिंजी पार्टी आहे। जॾहिं घर जा माण्हू ई नथा मञनि, उहे ई अलॻि थी विया हलिया, त ॿियनि माण्हुनि ते कहिड़ी मयार कबी। छो त हींअर त शिकायतूं इहे ई आहिनि। असीं कच्छ जे इलाइक़े में वेठा आहियूं, पुराण जे जेको आहे सो कप ते, हितां खां थर शुरू थो थिए। अॼु थर ॾाढा मींहुं उठो आहे हेॾा कुझु शहरनि में, मेरी मोहं ॾेखारियो आहे। असां वटि बि जेको आहे सो राति बि थोरो झुड़की आई, अॼु बि जेको आहे धूड़ियो हो बसि वियो, धूड़ करे वियो मुल्क खे। आसरवंद आहियूं, सुभाणे वरी जेको आहे सो टुरबो वरी अॻिते वेंदासीं, ऐं पंहिंजे काऊ जे दड़े वेंदासीं। सुभाणे काऊ जे दड़े ते जेको आहे सो काह आहे। पोइ हींअर इहो ई आहे, असीं सम्झूं था ख़बर न आहे। ही केॾी महिल दसे खणी वञनि जेको आहे सो कोरोना वारा, वञी पोइ चवंदा वापसि अचण ई कोन था ॾियनि, माइटनि खे हथु विझणु कोन था ॾियनि। पोइ हिनखे अघु वधाइणा आहिनि, अघु वधाइणा आहिनि, अलाए छा करिणो आहे, ख़बर पवे कान थी।
अल्लाह रहम कंदो, तव्हांजो बि अचो थी जेको आहे सो दर्द जो लतीफ़ जे दर्द जो मज़ो वठो। ऐं जेको ख़ासि मौज़ू कोन्हे, प्लानिंग करे अचिजे, हिकु जा बंदे मन में ॿी जा करे अलाह हिते अचूं था, तव्हांखे ॾिसूं था, पोइ उड़ियूं चुड़ियूं ॻाल्हियूं आहिनि उहे यादि अचनि थियूं। कोशिशि कबी आहे त हालतुनि तां हलिजे, हालतुनि ते वेही रुगो समाज ते ॻाल्हाईंदासीं त सॼी राति गुज़री वेंदी। वरी ईंदासीं सियासत ते, सियासत में बि सॼो ॾींहुं जेको बहस ॾिसूं पिया त इहो वक़्तु पिया पास कनि, माण्हू खे चरियो पिया कनि, माण्हुनि जी को मदद करण जे लाइ संजीदो कोन्हे। जेके संजीदा आहिनि उहे बेवस माण्हू आहिनि, उहे कुझु करे कोन था सघनि। ससी थी चए त किथां लॻुमि लतीफ़ चए, किथां लॻुमि लतीफ़ चए, ॿारो चाणो बाण चई हिते हेकली हाण। ऐं माण्हू कॾहिं कॾहिं अकेलो थी थो चई हिते हेकली हाण कंहिंसां अंदरि ओरियां। माना ईअं लतीफ़ पढ़ंदे ॾिसूं था त उन मथां असांजी कहिड़ी ॻाल्हि थी निकिरे, असांजी नुमाइंदगी किथे थो करे। माना हिते हिन आख़िरी सिट में ॿुधाए थो त असीं हाणे अकेला थी वियासीं। चई हिते हेकली हाण, माण्हू ॿिया बि आहिनि, घर में बि ॿिया माण्हू हूंदा, दफ़्तर में ॿिया माण्हू हूंदा, पर उहे दिलि वारा माण्हू न आहिनि। हाल कंहिंसां ओरिजे, पर माण्हू वेठो हुजे घर में कंहिंसां ॻाल्हाए न, बस में वेठो हुजे त बि सुहिणो वेठो हुजे कंहिंसां ॻाल्हाए न, कचहरी में वेठो हुजे, मीटिंग में वेठो हुजे, संगत में वेठो हुजे, उते बि कंहिंसां माण्हू न ॻाल्हाए। माना जेको नथो ॻाल्हाए, जेको चुरे पुरे कोन थो, जेको माण्हू रिएक्ट नथो करे, माना इट मीन्स ही इज़ नथिंग। उहो जहिड़ो आहे तहिड़ो न आहे। जेको माण्हू हाल में न आहे, उहो माण्हू जेको समाज में न आहे, जेको माण्हू हिकिड़ो माण्हू आहे, माण्हू मरी वियो हू खिले वेठो, हू माण्हू ॼाओ आहे हू रोए वेठो। जे सिझाई सिक, याजन फ़क़ीर आउं सम्झां थो त इहो अलाए केॾांहुं हलियो वियो, अलाए किथे वेठो आहे कुंड पासे में। छा आहे त असांजे लहजे में तुरशी थी सघे, ॻाल्हि जेका असांजी आहे उन में जेको आहे जेका असीं सम्झंदासीं सही हूंदी, उहा संगत सां सही कबी। उन में इन जे करे न कजे त मथां जेको आहे फलाणो न अधी न कावड़जी वञे, अधो न कावड़जी वञे, अबो न कावड़जी वञे। ऐं इन असीं कंप्रोमाइज़ मंझां, इन हालतुनि मंझां असां इलाही नुक़सानु कया। पोइ असीं न को कंहिंखे छॾणु था चाहियूं, न को असीं कंहिंखे कावड़ाइणु था चाहियूं, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो त हक़ीक़तूं न को तव्हांजे चाहतनि जो मोहताज आहिनि, न को मुंहिंजे चाहतनि जो मोहताज आहिनि। हक़ीक़तूं हक़ीक़तूं आहिनि, असीं मञूं था नथा मञूं, मर्ज़ी वारा आहियूं। तव्हीं मञूं था, पर तव्हीं लोह ते लीको कढी वेही रहिया आहियो, छो तव्हां जेके ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि उहे सही आहिनि, या तव्हांखे जेके ॻाल्हियूं सही लॻनि थियूं उहे सही आहिनि, ॿियूं सभु ॻाल्हियूं ग़लति आहिनि। हाणे पंहिंजो पाण खे तब्दील करिणो पवंदो तव्हां। को बि माण्हू अकुल कुल न आहे, ऐं अकुल कुल त छा करे, या दावा करण बि ॾोह में शामिलु आहे। पर असीं चऊं था जे मासो मिड़ई माल त पूॼारा पुर थिए। अञा अलाए केतिरा वॾा आलिम ईंदा, ही तव्हांजा टेक्निकल जेका ईंदा, ही साइंसी आलिम बि तव्हां वटि तमामु घणा ईंदा। पर हीअ जेको ख़ूबसूरत ज़िंदगी जो जेको आर्ट, हीअ जेका ज़िंदगी जी जेका शाइरी आहे, जेका ज़िंदगी जी हीअ ज़िंदगी जी जेका कहाणी आहे, इन जो जेको वास्तो आहे अदब सां आहे, आर्ट सां आहे, इन जो वास्तो साइंस सां न आहे। साइंस तव्हांजो हार्डवेयर ठाहे सघे थी, तव्हांजा घर ठाहे सघे थी सुठा, पर हीअ जेको लतीफ़ जो जेको दर्द आहे, इहो साइंस जे वस जी ॻाल्हि कोन्हे का। फिज़िक्स खे का ख़बर न आहे त रोइबो कीअं, उनखे केमिस्ट्री खे ख़बर कोन्हे त ॻोढ़ा छा थींदा आहिनि, मैथमेटिक खे ख़बर न आहे त रिश्तनि जो तक़दुस छा थींदो आहे। इहो तव्हांखे लतीफ़ ॿुधाए सघे थो, तव्हांखे क़ुर ॿुधाए सघे थो, तव्हांखे नकाश बलोच तव्हांखे ॿुधाए सघे थो, हर को तव्हांखे कोन ॿुधाईंदो। सो लतीफ़ साईं थो चवे त वरसे विझो कान खरसे खिलूं पाई। माना हिकिड़ी पोड़ी माई, उहो नौजवान छोकिरी जेका जंहिंजो रांग नंबर लॻी वियो आहे, पोड़ी माई सम्झी वई आहे त हीअ माई मरदी, उन करे हुनखे मिठूं थी करे ॾाही थी करी छा पई।
मुड़ुस सां विड़ियो थी आई जेको तुंहिंजो हक़ु आहे, पोइ इहो शुरू में सोचणु तोखे हक़ु मिलियो हो तोखे, हाणे त तोखे निभाइणो आहे तोखे। वरसे विझो कान, मुड़ुस सां विड़ियो वेठी, कान विझो वेठी, खर से माना चघ से, दुश्मन से जेको तुंहिंजो घर पियो फिटाए, खिलूं पाईं माना उन सां शॉपिंग कंदी थी वञे, कि भोरी मुंद अॼाण कण छॾियो तो मेड़ी, ही तुंहिंजो मुड़ुसु, ही तुंहिंजो हक़ु, इहो अन्न, ऐं हीउ जेको चघ आहे, जेको विच वारो जेको आहे, इहो जेको आहे तव्हांजो दुश्मन आहे, इहो पटाटे ई भॼी वेंदो, बीहंदो ई कोन, थप थप थींदी भॼी वेंदो हली। तंहिंजे करे ॾाही थी तोखे नतीजनि जी ख़बर न आहे। इक़बाल रिंद तव्हांजी महिरबानी, इहो ॾाढो ख़ूबसूरत शाइरु आहे इक़बाल रिंद असांजो ॿोली जो, ऐं शाइर त सॼी दुनिया जा थींदा आहिनि, छो त एहसासु जेको आहे उहो सिंधी अंग्रेज़ कोन थींदा आहिनि, एहसास आहिनि सॼे इंसान ज़ात जा थींदा आहिनि। महिरबानी आहे तव्हांजी। इहा जोखियो अज़हर बि असां सां गॾु आहे। न साईं, उहो तव्हां प्रोग्राम असीं वेठा आहियूं, ॾिसो न असीं निकिरी वियासीं तव्हांजे कराची, कोरोना चवंदा आहिनि, छा चवंदा आहिनि हुनखे, ऐं असांखे जेको तव्हांजो शहरु भाए कोन पियो, असीं फोन बि एॾी महिल या त जेको आहे सुतल हूंदासीं या ॿ दफ़ो फ़ोन असां मिस कई आहे, ऐं असां जॾहिं बि पैकेज करायो तॾहिं पहिरीं तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। इहा वरी तव्हांखे ख़बर कोन्हे, अलाए फ़क़ीराणी में पैकेज आहे अलाए कोन्हे। ख़ैरु ईंदासीं साईं, अखियूं पेर करे ईंदासीं, जॾहिं ईंदासीं कराची, ऐं पोइ तव्हांखे दरख़्वास्त कंदासीं त असीं कराची अची विया आहियूं, या लाइव जॾहिं बि तव्हां असांखे वठणु चाहियो इन तव्हांजे प्रोग्राम में। सुभाणे हूंदासीं बनी ते, हूंदासीं किथे झंग में, ऐं झंग में असीं पंहिंजो पाण खे महफ़ूज़ था सम्झूं, छो त इहो ससी चयो त बंभोरा उजाड़ जेॾूं सखर बाहि, बंभोरा माना शहर खां अञा ही जेको आहे वरी जेको आहे थोरी हरकत कई, सिग्नल जाम करे छॾी पाण खे, पर पाण वेठा आहियूं ऐं तव्हांजे इंतज़ार में। हेतिरा महबूब आया आहिनि, ऐं मुंहिंजियूं भेणूं बि आयूं आहिनि, ऐं मुंहिंजूं धीअरूं आहिनि, इहे सभु गॾु वेठा आहिनि। तव्हांजे लाइ त असीं ज़िंदा आहियूं 4 घड़ी। हा, ससी जो बैत बि पढ़ियोसीं, त उन मां हिननि माण्हुनि जे अज़म जी ख़बर थी पए, हिननि माण्हुनि जी सघ केतिरी आहे, हिननि माण्हुनि जी, ऐं हिननि माण्हुनि जो वीअन छा आहे। जे सिजाई सिक, सिजाई सिजी थींदे तव्हां ॾिठी हूंदी कीअं जेको आहे गोश्त सड़ंदो आहे, विच में मच ॿारींदा आहिनि, पोइ चौधारी शीखुनि में जेको आहे सो गुगदाम पिया हूंदा आहिनि, ऐं अॻे त माण्हुनि खे बि ईअं पचाए खाईंदा हुआ। अॻे माण्हुनि खे ईअं कढ़ाइनि में जेको आहे सो माण्हुनि खे काढ़े, ऐं पोइ जेको आहे सो खाराईंदा हुआ हिक ॿिए खे। इंसान सां अलाए छा छा कयो आहे, असांखे त ॿुधाईंदे बि जेको आहे सो तकलीफ़ थी थिए तव्हांखे। जीअं जेके सीजी जेके अफ्रीका मां जॾहिं खणी ईंदा हुआ, पोइ जीअं ढोर जीअं जेको आहे झंगनि मंझां खणी अचिजनि, पोइ हुन विका जेका पठाण में विका, अरबनि में विका, ऐं पोइ उन्हनि खे जॾहिं खणी ईंदा हुआ त पोइ उन्हनि जी खुराक वरी किथां ॾियनि, हे ख़ुदि जेका त हूंदा हुआ धाड़ेल शिकारी हूंदा हुआ। हाणे पोइ छा कंदा, फ़र्ज़ु करो 200 जी ढोर, 200 पहरूअ, हाणे उन्हनि खे कुटे सटे जहाज़नि ते खणी अची जेको आहे सो वाड़ींदा हुआ, वाड़नि में वाड़ींदा हुआ। हाणे फ़र्ज़ु करियो त उहो कीअं जेको आहे सो उन्हनि खे हाणे किथां खाराइनि, उन्हनि खे हिननि जी हिफ़ाज़त कनि या हिननि खे खाराइनि हिननि खे। पोइ हीअ छा कंदा हुआ त उन्हनि मंझां ई फ़र्ज़ु करो 200 माण्हू आहिनि, अंदाज़ो लॻाईंदा 200 माण्हू घणनि माण्हुनि खे खाई सघंदा, 10 माण्हू 12 माण्हू खाईंदा। पोइ उन्हनि 200 माण्हुनि मंझां 12 माण्हुनि खे कढिबो, माना 12 पहरू कढिबा हुआ। पोइ वॾियूं कढ़ायूं हूंदियूं हुयूं, पाणी जूं चढ़ियल वॾियूं कढ़ायूं हूंदियूं हुयूं। पोइ उन्हनि में छा कंदा हुआ, उन्हनि माण्हुनि खे उकड़ू विहारे पोइ हितां खां शी खणंदा हुआ, हितां पोइ सिधी जेको आहे हेठि मटे वेंदी हुई ज़मीन ताईं।
ऐं तसवर करियो था त माना हिकिड़ी मथे खां चीख जेका वञे ऐं उहो माण्हू केॾो तड़पंदो हूंदो, उन माण्हू खे केॾी तकलीफ़ थींदी हूंदी, इन जो तव्हां तसवर बि नथा करे सघो। पोइ उहो जेको आहे शीख खणी विझंदा हुआ, कढ़ाई में विझंदा हुआ। पोइ कढ़ायूं जंहिंमें जेको आहे असीं गुड़ ठाहींदा हुआसीं, जंहिंमें रसखट पचाईंदा हुआसीं, जंहिंमें पोइ उन में उहा जेको आहे उहा कढ़ी 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 जेको आहे पची वेंदो। पोइ वरी उहे जेके ॿार उन्हनि माण्हुनि में चाहे पीउ बि ॾिसे पियो, कंहिंजो चाचो ॾिसे पियो, कंहिंजो मामो ॾिसे पियो, कंहिंजो अधो ॾिसे पियो। उहे सभु ॾिसनि पिया त इहो सुभाणे वरी असां मथां ॿार 10 माण्हू कढंदा। पोइ ईअं ॿिए सफ़र में ॿिए ॾींहुं वरी 10 माण्हू, ॿिए ॾींहुं वरी थोरा थोरा ईअं करे पोइ वरी उहे माण्हू उन्हनि जे साम्हूं वञी रखंदा। पोइ चवंदा खाओ। हाणे लाज़मी आहे हिकिड़ो माण्हू आहे बुख ते छा कंदो? पोइ उहे माण्हू त रहिया ई कोन, माण्हू त हुआ ई कोन, उहे त जानवर हुआ। पर इहे जेके इंसान थिया हुआ जिन खे रहम करिणो हो, इन्हनि माण्हुनि खे माण्हू करिणो हो, शीख उन्हनि खे हई जेका हेठां वञी निकिती वेहक वारी जाइ खां, पोइ उनखे वरी काढ़े उहो वरी हुननि माण्हुनि खे खारायूं। एॾियूं इज़तूं जेको आहे हिननि माण्हुनि ॾिनियूं आहिनि, जेको आहे माण्हुनि खे। हीअ जानवरनि कोन ॾिनियूं आहिनि, मलाइकनि कोन ॾिनियूं आहिनि। हीअ साईं इस्माइल ॿुधे थो त माण्हुनि खे ॿारियो आहे हेसिताईं। इहो माण्हू ऐं माण्हू खे तबाह थो करे अॼु बि। इहे माण्हू आहिनि जेके वैक्सून पिया ठाहिनि, धंधा पिया कनि। अॻे हथियार ठाहींदा हुआ, हाणे माण्हू विढ़नि कोन था। हाणे वरी चवंदा बाबा हाणे हीउ जेको आहे सो धंधो करियो। हीरोइनूं बि विकियूंसीं, सभु शयूं विकियूंसीं, पर हिकिड़ी जेका सुई आहे टके जी, उहा 1000 रुपए में विकामिजंदी। मरीज़ छा कंदो? उहो डॉक्टर लिखी ॾींदो भई फिलाणी लेबॉरेटरी मां जेको आहे तव्हांखे चेक कराइणो आहे, ॿी लेबॉरेटरी असां वटि क़ाबिल क़बूल न आहे, ऐं दवा बि तव्हांखे फिलाणे स्टोर तां वठणी आहे। ॿिए स्टोर वारी जेका दवा आहे, ऐं असांखे ॾेखारे उन खां पोइ जेको आहे दवा तव्हां मरीज़ खे खाराए। इहा दवा जेको आहे तव्हांखे जेको आहे ॿिए स्टोर वारी असांखे क़बूल न आहे। हीअ हिदायत बलोच तव्हां भली करे आया। हीअ साईं अतामल बंबरे जी तइज़त तव्हां सभिनी सां था करियूं। हीअ सॼी सिंध सां जेको आहे अतामल बंबरे जी तइज़त था करियूं त सिंध जो हिकिड़ो घाटो जेको आहे वण असांजो जेको आहे वढिजी वियो आहे। ऐं तव्हीं असांजा घाटा वण आहियो सिंध जा। ऐं तव्हां छाऊं ॾियो माण्हुनि खे। छां रुॻो इहा न आहे जेका हींअर छां आहे, माण्हुनि खे आथत ॾियो, माण्हुनि खे ॾंढु ॾियो। इस्लामाबाद में हुआसीं, पोइ उते साईं कासिम मीर जते ॿिया उहे जेके जिन खे इल्मु थोरो वधीक अची वियो आहे, पोइ पहिरियों बहस हूंदो आहे अलाह किथे वेठो आहे। हरू भरू चरिया थी पिया आहियो, को ज़मानो हो माण्हू अलाह खे मञींदा हुआ, ऐं पढ़ी पिया आहियो। पढ़ियल ॻढ़ियल माण्हू बि ख़ुदा खे मञो था। हिकिड़े पर घणे जेको आहे पढ़ियल ॻढ़ियल जेको आहे माण्हू, भई तव्हीं पढ़ियल ॻढ़ियल माण्हू शाइर अदीब, तव्हीं बि ख़ुदा खे मञो था। दादा ख़ुदा खे मञूं न मञूं, ख़ुदा ते कहिड़ो असरु पवंदो? हर कंहिंखे को न को ख़ुदा ॻिची में पियो आहे। हर को माण्हू कंहिं न कंहिं ख़ुदा खे मञे थो। पर मुंहिंजो हीउ हिकिड़ो ॾढ आहे। ख़ुदा जी जेका माना जेका सिंधी में थींदी, उहा थींदी आथत। कीअं जो लतीफ़ असांखे आयत थो ॾिए, हारी हीअं मलोड सुखे पूंजीअ ससुई। इहो आथत पियो ॾियो हुनखे। हाणे कीअं सुखे पवंदासीं? हाणे असांखे हिन हालतुनि में जेके केरु चवे त तव्हां सुभाणे हिंदोरनि में लुॾंदो, हीअ जेका सिंध आहे जेका आज़ादु थींदी, ऐं सिंध जा माण्हू ईअं लॻा पिया आहिनि, जेको आहे जदोजहद में लॻा पिया आहिनि, ऐं जेको आहे सिटूं पिया सिटीनि। केरु असांखे ॿुधाए त असांखे को आथत अचे असांखे? माना कोहियारो तो कोड अचे करह कतारियो। हाणे इहो कोहियारो अलाए अचे पियो, अलाए कोन थो अचे, अलाए करह कतारियो थो अचे, अलाए न। पर लतीफ़ असांखे हिकिड़ी आथत ॾेई छॾी, हिकिड़ी असांखे ड्रिप हणी छॾी असांखे। त माना हाणे असांखे लतीफ़ ते त पक आहे। हाणे लतीफ़ खे बि न मञूं त वरी कंहिंखे मञूं? ऐं उहो जेको असांजो महबूब आहे, उहो जेको असांजो शाइर आहे, उहो असांखे का ॿी माली मदद कोन थो करे। हीअ असीं जेके मरूं पिया, जेके असीं माण्हू, हीअ हिक ॿिए खे जेके असीं मारियूं पिया, जेके हिकु माण्हू उन्हनि माण्हुनि खे थो चवे त कोहियारो तो कोड अचे करह कतारियो। माना इहो जेको अलाह जो जेको कॉन्सेप्ट आहे, जेको इहो आथत आहे। भई अलाह जो कमु तव्हांखे करिणो आहे।
practical, should be human being. It is not for Allah. Allah जे वस में इहो ई हो, इहो ई आहे। तव्हांखे हीअ ख़ूबसूरत जहान ॾेई छॾियईं, तव्हांखे ख़ूबसूरत ज़िंदगी ॾेई छॾियईं, ख़ूबसूरत दोस्त ॾेई छॾियईं, तव्हांखे अकुल ॾेई छॾियईं, तव्हांखे इल्मु ॾेई छॾियईं। इन खां वधीक ॿियो तव्हांखे छा खपे? बाक़ी तव्हांखे हाणे उहो खपे आसमानी जेको खोराक खपे, उहा बि तव्हांखे मिलंदी, उहा बि तव्हांखे मिले पई। पर हीउ लतीफ़ जेको ॿुधाए पियो त जे सूरनि सिझाई तपण सिके ससुई, माना सिक हुनखे साड़े छॾियो। जे सिझाई, सिजाई माना साड़ी, सिक, हीअ जेका मोहबत आहे, हीअ जेका सिक आहे, पोइ उन में विछोड़ो आहे, उन में अलाए ॿियूं कहिड़ियूं कैफ़ियतूं अचनि थियूं। पोइ उन महिल केॾी महिल रोए थो, केॾी महिल माण्हू खिले थो, केॾी महिल माण्हू गासो नचे थो, केॾी महिल माण्हू चरनि माण्हू आहे की माण्हू रड़ियूं थो करे माण्हू। पर हीअ त सिधी सही ईअं त करे मच ते रखियो अथनि त हुनखे। हीअ तव्हांखे त ख़बर हूंदी, इहे बादशाह जेके हूंदा हुआ पंहिंजे पुटनि जो अखियूं कढाए छॾींदा हुआ। उहो शीखूं हूंदियूं तेज़ करे अखियुनि में जेको आहे हणंदा, पुटनि खे अखियुनि में शीखूं हणंदा हुआ, इन लाइ त अंधो थी वञे, जॾो थी वञे, मुंहिंजो जेको आहे बादशाही ते कब्ज़ो न करे। इहे तव्हांजो माज़ी आहे। तव्हां हीअ लतीफ़ थो चए त जे सिझाई सिक तपण सिके ससुई, पोइ बि हीअ जेका ससुई आहे इहा पोइ बि सिके थी, सड़ी वई आहे पोइ बि सिके थी। चई सभो ई पीताई पुनुअ खे। हाजन फ़क़ीर थो ॿुधे, मूंखे लॻे थो त हाजन फ़क़ीर अॼु कावड़जी वियो हलियो, छो त जेका बि सही ॻाल्हि करियो या कंहिंजी ॻाल्हि न मञो त उहो कावड़जी थो वञे। पोइ असीं वरी पिया माफ़ियूं वठंदासीं, असीं वरी पिया जेको आहे परचाईंदासीं। सभो ई पीताई पुनुअ खे, हॾु न भॻियसि हिकु। चईं जी जेका हिकी जेका आहे न, हीअ जेका आहे निड़ी, इहा ई कान भॼी। सभु समुंड मुंहुं करियां त सुरकिया ई न थिए। ही ख़्यालु आहे, ही कॉन्सेप्ट आहिनि, दिस इज़ नॉट प्रैक्टिकल। ही जेके अज़ियतूं जेके आहिनि, जिस्म जूं जेके अज़ियतूं जेके आहिनि, उहे त सम्झ में अचनि थियूं। पोइ उन्हनि में माण्हू बेहोश थी थो वञे, पछाड़ी जो माण्हू मरी थो वञे माण्हू। पर हीअ जेके ख़्याल जूं जेके अज़ियतूं आहिनि, हीअ जेका ख़्याल जी जेका ख़ुशी आहे, हिन जो पंहिंजो मज़ो। सॼो ई पीताई पुनुअ खे, सॼो पुनु पी वई हली, हॾु न भॻियसि हिकु। चई इन दड़ मंझां तिक, ॾिने पाण उञ थिए। चई इहो जेको तड़ आहे, इन मां तास नथी ॿुझे। हिते जेको बि तासारो जेको अचे थो, उहो जेको पीए थो इन मंझां, उनजी पाण उञ वधे थी उनजी। सूर ई सूर, जेको गौतम चई वियो हलियो, सर्वम दुखम दुखम। छो त लाज़मी आहे त जेको बि माण्हू इनकलाबी माण्हू हूंदो, इनकलाबी तसवर हूंदो, उहो कुझु न कुझु करणु चाहींदो ऐं कुझु न कुझु कंदो बि सही। ऐं तई सभई माण्हू कुझु न कुझु कयो था पिया। पर उहो हिकिड़े ॾाके ते अची जॾहिं मायूस थो थिए, जॾहिं ॾिसे थो त नतीजो जेको आहे उहो न पियो निकिरे, पोइ उहो माण्हू जेको आहे सो अहसास निदामत में हलियो थो वञे। उहो माण्हू परेशान थिए थो, उहो माण्हू मायूस थिए थो, जॾहिं माण्हू बेवस थो थिए। पर ही माण्हू, हीउ जेको तव्हांजो जेको वॾो जेको शाइर आहे, उहो असांखे मज़बूत करे थो, असांखे सघ थो ॾिए। असांखे उहो पंहिंजा तजुर्बा ॿुधाए थो, ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो, ॿियनि आशिक़नि जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो। जे सूरनि सां घारो कॾहिं तां कोन कयो। सांघारो चइबो आहे विठी खे। ही टीवी वारा चवनि न पंहिंजो साई था वठूं ऐं थोरी साई खां पोइ मिलंदासीं, पोइ उन में कमर्शियल हलाईंदा आहिनि। इहो धंधो आहे उन्हनि जो। इहो अज़हर बि अॼु कावड़जी पियो, रमज़ान में घुराई, प्रोग्राम में कोन वञी सघियुसि।
पोइ हाणे थोरो जेको आहे सो ईअं ज़ोर था ॾियूं त चेल मां ठका निकिरियो वञे उन ॾींहुं, पोइ चेल में सूरु पइजी वियो हलियो, न वञी सघियसि। ॿियो हुयो कोरोना जे करे गाॾियूं वाॾियूं बि कोन हुयूं, ऐं यकी रेलगाॾी पाण भाड़े कोन सघियासीं, टीवी वारनि पाण गाॾी कोन उमाणी, ऐं रहिजी वियासीं। इहो कर्ज़ु आहे, इहो पूरो कंदासीं। पर लतीफ़ थो चए त सूरनि सांघारो कॾहिं तव्हां कोन कयो, टिकिया पिया हुआ जीअं महिमान थिया पिया हुआ, विया ई कोन थिए। कि आयल उभारो, कहिड़ी अम्मा, आयल उभारो ॿाड़ो धो ॿोड़ वहे, कि लहवारो त हूं ई वहंदो पियो आहे, पर कॾहिं कॾहिं एॾो जेको आहे सो मथां मींहुं अची वेंदो आहे, मींहुं वसी पवंदा आहिनि, मथां ग्लेशियरनि जो पाणी ईंदो आहे, हथ जा इहे डेम फाड़ींदा आहिनि, हथ जा छॾींदा आहिनि पाणी, जॾहिं ॾिसंदा आहिनि मरूं था। हाणे डेम थो टुटे, उन खां पोइ ईअं कंदा आहिनि। पोइ थींदो छा आहे त पोइ जेको आहे सो उभारो, पोइ दरिया वरी उबता वहंदा आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी त 2 दफ़ा समुंड साह खणंदो आहे, राति जो ॾींहं जो, ऐं चंड जे हिसाब सां अलॻि जेको आहे सो वरी दरिया जेके आहिनि से समुंड जेके आहिनि से जेको आहे सो नचंदा आहिनि, उभरंदा आहिनि। उहा तालिब कच्छी खे वधीक ख़बर हूंदी। माना ॿाड़ो थो ॿोड़ वहे। पोइ हुरला ऐं असांजा जेके नार आहिनि, पोइ उन्हनि जा जेके साज़ जेके सामान आहिनि, उहे बि ॿुॾी वेंदा आहिनि। पोइ हुरलनि हलाइण जी ज़रूरत कान हूंदी आहे। पोइ ॿाड़ो थो ॿोड़ वहे, माना उहो उभारो जॾहिं पाणी जॾहिं वहंदो आहे त पोइ उन्हनि जा जेके साज़ हूंदा आहिनि, उन्हनि जा हुरला, उन्हनि जूं ॾोटियूं, उहे सभु शयूं जेके आहिनि से ॿुॾी वेंदियूं आहिनि। पोइ पाणी जालारो मोक वहंदो आहे। कि आयल उभारो, छो त अॻियां पाणी जाइ कोन थो ॾिए, समुंड चढ़ी आयो आहे। ॿियो पाणी घणो अची वियो हलियो, अॻियो पाणी जेको आहे जॻह नथो ॾिए, त पोइ पाणी बोटंदो आहे, पोइ कुन ठाहींदो आहे। तॾहिं लतीफ़ चयो न, सदर लहर समुंड जी राऊं रंग रच, चीहे छाड़ूं छछ अञा ओड़ा अॻाऊं थियो। छो त हीअ अञा छाड़ूं, अची त छाड़ुनि में बि कोन। एजाज़ अची वियो हलियो, एजाज़ पंहिंजो जिसकाणी, इहे यार आहिनि असांजा नंढड़े हूंदे जा, ऐं दिलि थी चवे त ईअं ई हिक ॿिए खे ॾिसंदा रहूं। उहो नंढड़े हूंदे वारी तस्वीर त अॼु बि लॻो था तव्हीं जवान आहियो तव्हीं। कि ॿाड़ो थो ॿोड़ वहे। हाणे लतीफ़ साईं जो बैत जेको आहे पाण सवाब ख़ातिर पढ़ंदा रहिया आहियूं। तकरीरूं करण में भराव जो कमु बि जेको आहे सो ॾियनि था, पर उनखे इल्म जी सूरत में जॾहिं तव्हां पढ़ंदव, उनमें तव्हां शामिलु थी वेंदव, ही दुनिया खे शामिलु कंदव, माज़ी खे शामिलु कंदव, ऐं तव्हांजो जेको मुस्तक़बिल जेको आहे तव्हां उनखे जॾहिं शामिलु कंदव, त पोइ तव्हांखे हीउ माण्हू सम्झ में ईंदो त हीउ केॾो वॾो माण्हू आहे। हिन माण्हू जो दाइरो जेको आहे सो रुॻो सिंध न आहे, रुॻो असीं न आहियूं। हिन जो जेको दाइरो आहे, हुनजो दाइरो सॼी दुनिया आहे। पर आउं जेकॾहिं बचियल ॻोठ में वेठो आहियां त बचियल ॻोठ मुंहिंजी दुनिया आहे। आउं जे सचियल ॻोठ में वेठो आहियां त सचियल ॻोठ मुंहिंजी दुनिया मुंहिंजी उहा आहे। जेको माण्हू जिते वेठो आहे, घर 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 छा खे चइबो आहे, दुनिया माना घर। दुनिया अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे, दुनी असुल आहे। दुनी जी माना वेझड़ो, ओॾड़ो। दुनिया माना वेझड़ो। वेझड़ो तव्हांखे केरु आहे? तव्हांजो घर तव्हांजी दुनिया आहे। उन खां पोइ तव्हांजो ॻोठु तव्हांजी दुनिया आहे। उन खां ॿाहिरि वेंदो त तव्हांजो जेको ज़िलो आहे, तव्हांजो जेको शहरु आहे, आस पास जी तव्हांजी दुनिया आहे। लतीफ़ साईं जो जेको बैत आहे, उन हिकु 2 सिटुनि जी जेको आहे सो उन ते थोरो ईअं पोइ उन ते पढ़ूं था। उन ते आदमियुनि अख़लास मिटाए माठो, आदमियुनि अख़लास मिटाए माठो कयो, समाजी तरक़ी ऐं तमीर जी रफ़्तार जे हिसाब सां। इलाही जेको आहे सो असां सां गॾु पुलिस वारा बि वेठा आहिनि, मास्तर बि वेठा आहिनि, रिटायर कामोरा बि वेठा आहिनि। असांखे इहा पको ई सॼी सिंध असां सां गॾु बि, छो त असीं सभिनी माण्हुनि खे ख़ूबसूरत ॾिसणु चाहियूं था, ख़ूबसीरत ॾिसणु चाहियूं था। ऐं जॾहिं माण्हू ख़ूबसूरत थी पियो हलियो ऐं ख़ूबसीरत बि थी पियो हलियो, पोइ हीअ दुनिया तव्हांजी आहे।
ही पंहिंजो मुंहिंजो भाइटो सजाद, उहो बि आहे, उहो विच में बसि रुगो को दीवार आहे, आस पास में वेठो आहे, पर असां सां गॾु आहे। हीअ अमेरिका खां दोस्त आहिनि, इहो पंहिंजो अॼु अञा कोन आयो आहे, इसाक तुनियो कोन आयो आहे, अयाज़ गाज बि कोन आयो आहे। ही सामी वीचारे जो भाउ गुज़ारे वियो, ऐं असीं हितां वेठे हुन सां तेज़त था करियूं। फ़क़ीरुनि जो भाउ हो आलम सगोरो, ऐं उनखे बि जेको आहे सो ज़ालिम न जेको आहे सो बख़्शियो, मौत आहे। हाणे मौत सां जेको आहे सो केरु जेको आहे सो हुन सां मुंहुं ॾिए हुन सां। ख़ैर इहे सभु शयूं अचणियूं आहिनि, ऐं छा न आहे तो मौत तव्हांजे ज़िंदगी जो ईअं सम्झो त हिकिड़ो लाभ आहे। जेकर तव्हांखे छा न आहे तो जेको आहे सो मौत अची वियो हलियो, जेकर तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां मुआ ऐं तव्हां कंहिंखे फ़ाइदो ॾिनो। मुंहिंजो यार असांजो लाहौती साहब असीं हुनखे सॾींदा हुआसीं, मोहम्मद बख्श वाहूचो, उहो बि असांजी मजलिस में आहे। यार रोज़ानी हूंदे करो तोसां त इलाही वक़्तु कोन पुछे, पहिला दफ़ा आयो। हा वाहूचो मोहम्मद बख्श, इहो कराची में हूंदो हो, गॾु हूंदा हुआसीं। हीउ नदी वारो केस सॼो मुंहिंजो जेको आहे सो हिन यार विढ़ियो, साईं ख़ातिम हुसैन अबड़ो, ऐं आउं पाण हुननि जी चांहि बि उन्हनि जी पियो ईंदो हुउसि, मानी बि उन्हनि जी खायो ईंदो हुउसि। हाई कोर्ट जो केस हो, मूंखे असांजे यार अमानलाल चयो, चई भाउ हाणे पिनंदे बि तूं, केस बि तूं कंदे, सभु कुझु तोखां कीअं थींदो? मुंहिंजो बाबा हाणे मिड़ी ख़ैरु आहे, तव्हांखे दरख़्वास्त लिखी रुगो मूंखे रुगो बिहार जो जिते बीहंदो आहे उते जेको आहे सो फरियादी, ऐं उते पाण ॻाल्हाईंदुसि। इहो ई सिखिया आहियूं, ॿियो छा सिखिया आहियूं ज़िंदगी में, इहो ॻाल्हाइण ई त अचे थो। त ख़ैरु तव्हां सभिनी जी महिरबानी जेको आहे सो असां सां गॾु आहियो। हीअ पंहिंजो लतीफ़ साईं जेका हेॾी जेका असां हीअ असां ते हद लागू कई आहे, असां ते, इन जे करे थो चवां त हू सॼी दुनिया सां ॻाल्हाए तो। लतीफ़ साईं जो जेको दाइरो आहे उहो महदूद न आहे, लामहदूद आहे। समाज जी तरक़ी ऐं तमीर जी रफ़्तार जे हिसाब सां हेसि ताईं सॼी धरती ते छा थियणु खपंदो, हीअ सॼी धरती जो हर हंधि जेको आहे सो रंगारंग थियणु खपंदो हो, हीउ सुखु थियणु खपंदो हो, अमुन थियणु खपंदो हो। हिते जेको आहे सो जालारो जेको आहे सो हिते जेको आहे सो अनाज थियणु खपंदो हो हिते। ऐं चई मन मोहींदड़ मांडाड़ मंडिजी वञनि हा। हीअ असांजा शहर, असांजा ॻोठ, असांजा हीअ रस्ता, हीअ असांजा घर, हीअ यूरोप ते ॼाओ कल्ह, पोइ वरी तव्हां यूरोप खे 1000 साल ॾियो, पर पाण त 1000 साल खां त घणो अॻे जा आहियूं। ऐं जेके 1000 साल खां वठी अॻे जा 5000 साल खां वठी जूं पेर बि जेकर असीं हलूं हा ऐं पंहिंजो पाण खे संभालींदा हलूं हा, लतीफ़ साईं जो ही बैत पढ़ंदा हलूं हा, हणण हकलण ॿेली सारण मांझियां ई मरक, चई विझनि तां न फ़र्क़ु रुक वहंदी रांदि में। जेके तव्हां अहिड़ो निज़ाम ठाहे विझो आहे, अहिड़ो सिस्टम ठाहे विझो आहे, तव्हां पोरिया बि करियो हा, तव्हां जंगियूं बि करियो हा, तव्हां पंहिंजो पाण खे महफ़ूज़ बि करियो हा, बचा बि बचायो हा, तइलीमूं बि वठो हा, तइलीमूं ॾियो बि हा। हींअर हिकिड़ो कमु थिए थो ॿियो विसरियो वञे, ॿिए थिए थो टियों विसरियो वञे, माना टाइम टेबल ई नथो ठहे असां। माना जेके जिन माण्हुनि जे ज़िंदगी जो टाइम टेबल ई कोन्हे को, टाइम टेबल खां अञा अॻिते था वञूं, ज़िंदगी जो मक़सदु ई कोन्हे को जिन माण्हुनि जो, उहे सफ़र कीअं करे सघंदा? जेकर सफ़र करे सघंदा त उहो जेको आहे सो नाकाम सफ़र हूंदो ऐं बेदिलियाई सां सफ़र हूंदो। असीं गाॾी ते चढ़िया वेठा आहियूं, गाॾी सॼो ॾींहुं हले पई, हली 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 सिज लहे थो, बीठा आहियूं, बाबा ॾियो ख़बर किथे पहुतासीं? यार हिते ई बसि, हितां ई मटिया हुआसीं, हाणे ॻोठु हिते ई हो, पर अलाए केॾां बि ॼण त माण्हू हिकिड़ो ऋण में अची वियो, ऋणवाही थी वियासीं सभई असीं माण्हू। हीउ मुंहिंजो बाबू ॾाढो फैज़ मोहम्मद लतीफ़, इहे बि सभु तव्हांखे सलाम पिया कनि। ऐं पंहिंजो हीउ दरिया ख़ान, हीउ जेको आहे सो साईं, हीउ ईमान, हीउ सभु जेको आहे सो वेठा आहिनि जेको आहे सो तव्हां लतीफ़ साईं जी मजलिस में। इहे ॿचड़ा आहिनि, इहे पोटड़ा आहिनि, के ॾोटड़ा आहिनि, को किथां को किथां। असांजो त हाणे सभु, असीं त नज़राने जा आहियूं, असांजा त हाणे सभु यारनि जा पोटड़ा, इहे बि असांजा, ॾोटड़ा बि असांजा, असांजो त सॼो जग जहान आहे असांजो। सॼी दुनिया सुराण ऐं सुगंध सां वासिजी वञे। जेकॾहिं असां जे आज़ाद बि हुआसीं, ख़ुशहाल बि हुआसीं, अॼु बि असां जहिड़ी जेका ख़ुशहाली जेका आहे
जेको माल असां वटि आहे, जेके वसीला असां वटि आहिनि, उहा ख़ुशहाली असां वटि जेकॾहिं हुजे हा त हींअर हर माण्हू खे पंहिंजी गाॾी हुजे। गाॾी न, नंढिड़ो जहाज़ हुजे हा, चइनि माण्हुनि 5 माण्हुनि जेतिरो पंहिंजो जेको आहे 2 बचा वेठा हुजनि हा, ऐं हर को माण्हू माना चढ़ियो जहाज़ ते, साइकिल मोटर ते। अॼुकल्ह माण्हू कीअं वेही रूम करे हलियो थो वञे, ईअं हर माण्हू खे जहाज़ हुजे हा, हर कंहिं माण्हू खे नंढिड़ो जहाज़, हर को माण्हू जॾहिं चाहे होॾां हलियो वञे, ऐं हर कंहिं माण्हू खे जेको आहे एकड़ सवा जो घर हुजे हा। हींअर माण्हू कीअं था गुज़ारनि, माण्हू खोलियुनि ऐं खुॾियुनि में माण्हू गुज़ारीनि था। जिन जा वॾा घर आहिनि उहे बि ग़ैर महफ़ूज़ आहिनि। हेॾे जिन जा नंढिड़ा घर मिसकीन माण्हू, उहे अञा 4 ॾींहं पंहिंजा कढी था वञनि। वॾो माण्हू 4 ॾींहं नथो कढी सघे, छो त वॾो माण्हू मोहताज आहे। वॾो माण्हू जेको आहे सो, जेके तव्हीं वॾो माण्हू था चओ, वॾो माण्हू असीं तव्हांखे था चऊं। वॾो माण्हू माना सुठो माण्हू। वॾो माण्हू उनखे कोन चइबो आहे जेको ढेर हुजे, गोश्त जो ढेर हुजे, या उठ जहिड़ो डिघो हुजे, हाथी जहिड़ो, या जेको आहे सो उनजा जेको आहे सो धनूं अनाज जूं भरियल हुजनि, पर उन में सेर बि ग़रीब माण्हू न लहणे। शहर हे बर, इहे गुलनि फुलनि सां छांइजी वञनि। पाणी न हा, बरसाति जे मुल्क में आहियूं, ऐं जिते बरसाति पई कोन्हे, उहो अॼु जेको आहे सो यार ख़ालिद ॾाढो भलो बैत यादि ॾियारियो। उनखे वरी मुंहिंजा बैत घणे मांगे यादि हूंदा, नंढिड़े हूंदे जेको शाइरी कईसीं, नंगर पासे नींगरियूं मींहं मींहं कनि। हीउ ॾुकार थर में को सदाईं रहे थो, ऐं थर जो नालो ई ॼण ईअं थी वियो, पर थर में साईं इस्माइल ज़िंदगी गुज़ारी आहे। ऐं थर में आउं सम्झां थो जेतिरी शाहूकारी आहे जेका आहे माण्हुनि जे दिलनि में, माण्हुनि जे दिमाग़नि में जेका मोहबत आहे, उहा किथे बि कान्हे। ऐं जॾहिं मींहं था वसनि त उन्हनि खां सभु ॾुख जेको आहे लही था वञनि। इहो फ़क़ीर जो बैत यादि अची वियो आहे, जेको तक़रीबन को 20-30 साल को अॻे जो बैत आहे, त नंगर पासे नींगरियूं मींहं मींहं कनि। थैंक यू बाबा। इहे बचनि जूं महिरबानियूं आहिनि। बरसाति सॼी ज़िंदगी नंढिड़े हूंदे खां वठी ख़िदमतूं कयूं आहिनि। इहे ख़िदमतूं जेके आहिनि मददूं आहिनि, ख़िदमतूं बचनि जूं। त असांजी ज़िंदगी जो मक़सदु ई इहो आहे त असां पछाड़ी ताईं जेको आहे पुटनि जूं, धीअरुनि जूं, पोइ उन्हनि जे औलाद जूं, पोइ उन्हनि जूं ख़िदमतूं कंदा, उन्हनि जूं ॿाहिरियूं कढंदा कढंदा असीं गुज़ारे वञूं। असांजी ज़िंदगी जो इहो मक़सदु आहे। असां इहो ई चाहियो पिए त हीउ तव्हांजो मुल्क जेको आहे धाड़ियलनि जे वर न चढ़ी वञे, चोरनि जे वर में न चढ़ी वञे हलियो। पर मुंशी वारी ॻाल्हि मूं पक सुञाता, पंहिंजा वागे धारियुनि सां गॾु धाड़े में, थे वाट ॾठियाऊं वेरनि खे वेही वांगीरनि जे वाड़े में। इन पंहिंजनि खे जेके अथई पंहिंजा था संभालियो, चओ इन्हनि खे सम्झाए, या इन्हनि खे कढो, लीक ॾियो विच में। न त इहे माण्हू तव्हांखे रुलाए छॾींदा, जेके तव्हां पंहिंजा, जेके तव्हांजा MP आहिनि, तव्हांजा जेके MNA आहिनि, तव्हांजा जेके कमोरा आहिनि, ऐं तव्हांजा इहे जेके सरियाल जेके तव्हांजा जेके आहिनि, इहे तबाह करे छॾींदा। दोधे जो नालो केरु वठे हा? दोधे जो हीअ जेके चनेसर भाड़ियाई न करे हा, जेकॾहिं ही न वठी अचे हा, उन खिची जेको आहे हुन कमदार खे ज़फ़र नालो सां छा आहे। ही गुरदारियूं अची लॾा लाहींदा, जीअं सभई इंसान सचा सघारा सुचेते सुपिणी बणिजी वञनि हा। माना त जेकॾहिं असां वटि को निज़ाम हुजे हा, असां वटि को सिस्टम हुजे हा। छो की माज़ी जी ॻाल्हि इन ते था करियूं त हाणे इहे माज़ी खे दफ़न करिणो, हाणे ख़ूबसूरत जेको मुस्तक़बिल आहे उनखे जनमु ॾियणो आहे, जंहिंमें असांजा पुट, असांजा पोटा, ही जहान सॼो हलंदो, जंहिंमें चई आसमान ऐं ज़मीन जे किरोड़े सालनि जो सफ़र सजायो थी पवे हा। ऐं लतीफ़ ईअं चई विझे हा, अङण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं, पखां पुट सूंहनि, चई सुरही सेज पासे पिरी, पोइ मर पिया मींहं वस। इन खां वधीक ॿिया कहिड़ा ख़ूबसूरत कॉन्सेप्ट थी सघनि था ज़िंदगी जा।
सुरही सेज पासे पिरी पोइ मर पिया मींहं वसनि चई असां ऐं पिरियनि हून बराबरि ॾींहड़। इहे असां ऐं पिरियनि जा इहे असीं सभु पिरी आहियूं हिक ॿिए जा। हीअ दोस्तनि जा, इहे महबूबनि जा, हीअ पिरियनि जा। माना असीं गॾु जीअंदासीं, गॾु मरंदासीं, सदाईं गॾु हुजूं। पोइ केरु केॾी महिल वञे थो, केरु केॾी महिल नथो वञे, इहो जेको आहे कुदरत जे वस आहे। पर घटि में घटि इहा सधु माण्हू करे सघे, तेसीं कुर्ब करियो जेसीं जेरा आहियूं जहान। इहा लतीफ़ साईं जी हिकिड़ी सिट बि असांखे बचाए सघे। पर हीउ जेको बैत पढ़ियोसीं जंहिंमें लतीफ़ साईं जेको आहे चयो त आदमिन अख़लास मिटाए माठो, इहो सभु कुझु छो कोन थियो? हीअ असांजा शहर फुले छाऊं कोन थिया, हीअ असांजा शहर साफ़ कोन थिया, असांजे ॿारनि तरक़ी कोन कई, हीअ असांजा बच्चा जेको आहे पढ़ी कोन सघिया, अहिड़ी तइलीम पढ़िया आहिनि जंहिंमां नौकर थियनि, रोबोट थियनि था, पैसनि ठाहिण जूं मशीनूं थियनि था, ग़ुलाम थियनि था। इन खां वधीक असांजो औलाद छा थियो आहे? अञा थी वियो हलियो असांजो या जेको आहे जेको पुराणो जेको आहे चांडियो आहे, मगसी आहे, गोपांगा वारो ब्रिगेडियर थी वियो हलियो, जनरल थी वियो हलियो, SP थी वियो हलियो, IG थी वियो हलियो, असां जेको सेक्रेटरी, उहो कयूं छा? उहो कनि छा पिया? धरती लाइ छा पिया कनि? मिसकिन माण्हुनि लाइ छा पिया कनि? असांजो त को बि कोन्हे को। स्टेट चवे थी असां तव्हांखे पढ़ायो आहे, असां तव्हांखे हिन कम लाइ पढ़ायो आहे त तव्हां पंहिंजे माण्हुनि खे फासूं ॾियो, फासायो पंहिंजे माण्हुनि खे, मजबूर करियो पंहिंजे माण्हुनि खे, ॻाल्हाइनि न माण्हू तव्हांजा। असीं जीअं चऊं तीअं जेको आहे आमना सदक न कनि। साईं इस्माइल, इहो ई इम्तिहान आहे तव्हां ऐं असांजो। हिकिड़ो बि माण्हू जेकॾहिं बची वियो हलियो, उनखे बि इनकलाब आणणो आहे। हीउ माण्हू नथो छॾे, पर बावजूदि हेॾी वॾी तरक़ी, हीउ ॾिसो न, हेॾो पैसो कॾहिं आयो, हेॾी तरक़ी कॾहिं थी, हेॾा रोड कॾहिं ठहिया, हेॾियूं वॾियूं गाॾियूं, रेलूं, जहाज़, सभु कुझु हाणे किरनि पिया जहाज़। छो त असां कब्ज़ो करे वेही रहियासीं। माण्हू जो जेको कल्चर आहे उहो कब्ज़ागीर कल्चर थी वियो, पैदागीर कल्चर ठही वियो, माण्हू जो जुगाड़ी कल्चर ठही वियो, लले जो थी वियो माण्हू, जेब कतिरो जंहिंखे चवनि था, लले जो। वेठे वेठे तव्हांजी मोबाइल कढी वेंदो, तव्हांजो बज़ाहिर दोस्त हूंदो, तव्हांजो सभु दोस्त आहिनि। उहो फराज़ वारी ॻाल्हि त हर हाथ मिला नहीं दोस्त नहीं होता हर हाथ मिलाने वाला। पर असां सां केरु खिली थो ॻाल्हाए, असीं त उतां सिर क़ुर्बान करे छॾियूं। असांजूं पंहिंजूं आदतूं आहिनि, हुननि जूं पंहिंजूं आदतूं आहिनि, हर को पंहिंजी निभाए। कि इंसान जी रूहानी दुनिया जेका आहे उहा विहाटिजी वई, उहा ॿुटिजी वई। हीउ कारण कहिड़ा आहिनि असांजी तबाहियुनि जा? भई अॻे चयूं पिया त पैसो वधंदो, तरक़ी थींदी, हीअ साइंस अची वई हली, हीअ सभु कुझु थी विया हलिया, हाणे जो मक़सदु छा हो? त तव्हांजो सॼो जेको समाज आहे सुरहो थींदो, हीउ तव्हांजो समाज तव्हांजो सॼो महफ़ूज़ थींदो तव्हांजो। पोइ किथे आहे महफ़ूज़? जेको लतीफ़ असांखे कॉन्सेप्ट न जीअं से संघार अजे जनी घारियां, जनी संदा ॿार अठई पहर अगूंदरा। किथे आहिनि असांजा ॿार अठई पहर अगूंदरा? अठई पहर अज़ाब में आहिनि, विढ़ंदा वतन पाण में, कावड़िया वतन। जीअं से संघार अजे जनी घारियां, जनी संदी वार चोर न छोए वछड़ा। हे चोर घर में वेठा आहिनि, पोइ पाण पिया चोरियूं कराइनि। लतीफ़ जा ही जेके हेॾा ख़ूबसूरत जेके कॉन्सेप्ट हुआ, उन्हनि असां कहिड़े बैत ते अमल कयो? ऐं ॻाल्हि इहा जो पुछणु चाहियां, ही नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं ही माण्हू असांजे आॾो रखी वियो आहे, फार्मूलास। ही हेॾा जेको आहे संघारा आइटम्स असांखे ही माण्हू ॾेई वियो। जीअं से संघार, इट मीन्स दिस इज़ कंडीशन। से उहे सभु न, तव्हां सम्झो सभई जेको आहे असीं जी वेंदासीं, कीअं जी सघंदासीं सभई? केॾो बि आलिम हुजे, पढ़ियल माण्हू हुजे, उनखां माण्हू कलम फुरे वेंदा हलिया, किताब फुरे वेंदा, छा कंदा? सघ बि हुजे
कलम बि हुजे त तलवार बि हुजे। हा, पोइ जॾहिं जहिड़ा जटा ख़तमु थी वेंदा, मेल मकान जॾहिं सभु हिकु थी वेंदो, हलियो सभई माण्हू हिकु थी वेंदा, उन खां पोइ जेको आहे तलवारूं बलवारूं इहे जेके जीअं मीरनि जूं तलवारूं पयूं आहिनि ईअं रखी छॾींदासीं, बंदूकूं ऐं तोबूं। इन जो हल माण्हू वटि आहे। माण्हू जो हल इन हथियारनि वटि न आहे, इन दौलत वटि न आहे। माण्हू जो इलाजु माण्हू वटि आहे। पर लतीफ़ चए थो पाड़े वेझ हुआ मुतामूं मूं न पुछा। आया हुआ, पाड़े में वेठा हुआ, ॿुधोसीं बि अॼु हुते आयो आहे, अॼु हुते आयो आहे, ऐं सुठियूं फुकियूं खणी आयो आहे ऐं ॿुधाए पियो ॻाल्हियूं। की असां वियासीं कोन, असां खंघियो ई कोन हुनखे, असांखे छा थींदो। जीअं हिते त इहो बहस पियो हले, छो त हिते को बि जेको आहे माण्हू खंघनि बि पिया। हिते जेके थोरो गले में सोड़ाट थो थिए त उहो माण्हू लिकियो थो वञे, चए थो बाबा हे मथां खणी न वञनि कोरोना वारा। जीअं की फैमिली प्लानिंग वारा निकिरंदा हुआ, बाबा हे फैमिली जेको गाॾी तां लहंदो, हे माण्हू सिंधी माण्हू भॼंदा, घर में गिड़ी वेंदा, दरिया में गिड़ी वेंदा। चवंदा बाबा इहे जेके माण्हू खे खसी था कनि, भॼो। हाणे अहिड़ी वरी हीअं बची अथनि असांखे जेको आहे कोरोना बची अथनि। पोइ नेठि हिनखे रजिस्टर करे हिनखे जेको आहे हिन कैंसर वांगुरु हिकिड़ी वॾी जेका आहे बीमारी ॼाणाए असांजे ॻिची में विझी, ऐं उन खां पोइ हिनजी कान का वैक्सीन चवंदा हुआ इहो ॼमण सां फोड़ा पियारियो माण्हुनि खे। हिते जो ॿाराड़ी जो माण्हू आहे जेको कंहिं क़िस्म जी तव्हांजी इहा हिकु मुराद अली शाह जी ॻाल्हि जेका आहे, या डॉक्टरनि जूं ॻाल्हियूं, टीवी जूं ॻाल्हियूं, इहे माण्हू ॿुधनि ई कोन था। इहे बेकार ॻाल्हियूं आहिनि। इहे छाजी कोरोना, चई हिन खां वधीक असांखे ॿियूं इलाही बीमारियूं आहिनि। हीउ जेको माण्हू जेको हिक ॿिए सां जेको आहे नासाज़ी जेका आहे, नंढड़ा नंढड़ा केस करे माण्हुनि हिक ॿिए खे जेको आहे कैदी करे छॾियो आहे, हिक ॿिए खे तबाह जेको आहे माण्हू हिक ॿिए खे जेको आहे करे सघियो आहे माण्हू। इन खां वॾियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि। हीअ भाइर पाण में कावड़िया था वठनि, भेणूं हिक ॿिए सां कावड़ियूं थियूं वठनि, ही केरु कंहिंसां गॾु कोन थो ठहे। इन खां वधीक ॿियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि। हीअ त नंढड़ियूं बीमारियूं आहिनि, इहो जेको आहे माण्हू ठाहियूं आहिनि, इहे माण्हू हिननि खे ख़तमु करे छॾींदा उन्हनि खे। त असुल ॻाल्हि इहा आहे, हीअ सभु कुझु हूंदे सूंदे जेको असीं नथा सुधरूं, जेको हूंदे सूंदे असीं इन जे करे नथा सुधरूं, इन करे तब्दील नथा थियूं जो असांजे अंदरि में ज़हर भरिजी वियो आहे। असांजे दिलनि ऐं दिमाग़नि में असांजे में मुनाफ़क़तूं भरिजी वियूं आहिनि। पोइ असीं हुनखे मसरतनि जा नाला ॾियूं था, हुनखे मफ़ाहमतनि जा नाला ॾियूं था, पोइ हुन मजबूरियुनि जा नाला ॾियूं था। लतीफ़ साईं असांखे हर वक़्तु हर हंधि असांजी रहनुमाई करे थो। चए थो ॾुखी तोए ॾुकार तोड़े वसनि मींहड़ा। भई मींहुं वसंदो तव्हां ॾुकार ख़तमु थींदो, पर मींहुं वसण खां पोइ बि ॾुकार ख़तमु नथो थिए त तव्हां पेरा खणबा न, त तव्हां बना ॿधा हुआ, तव्हां लाह कढिया हुआ, ओॾार कढिया हुआ। तव्हां ठटे में लाहनि खे ओॾार सॾींदा आहिनि। कराची में ठटे जा जेके सिंधी माण्हू उते जा, तव्हां बना ॿध कोन ॿधा, तव्हां लाह कोन कढिया, तव्हां ॿिज कोन छटियो, तव्हां त जंग थी वियो। हलियो बनी उनखे चइबी, बाग़ उनखे चइबो जंहिंमें माण्हू पोरियो कंदो, जंहिंमें माण्हू महिनत कंदो। ख़ुदा जी त पंहिंजी मर्ज़ी आहे। मींहुं वसाईंदो, ढगे जे हिकिड़े सिंग ते वसंदो, ॿिए सिंग ते कोन वसंदो। हू ॾरी पखिएजी आहे, हुनजे हिकिड़े पासे वसंदो, ॿिए पासे कोन वसंदो। त असुल ॻाल्हि आहे त तव्हांखे इहो सभु कुझु करिणो हो। आइडिया इहो अलाह आहे, प्रैक्टिकल इंसान। अॼु अॻे जेके दुनिया में इनकलाब जेके आंदा आहिनि, उहे कीअं आंदा हुए? उहे जिननि भूतनि आंदा हुआ। इहे ई माण्हू हुआ तव्हां जहिड़ा, जंहिंजे लाइ लतीफ़ चयो मूं त मूसा जहिड़ो। अॻिते कोन था पढ़ूं त तकलीफ़ थींदी, आदतूं असां तूं ख़राब थी वियूं आहिनि। लतीफ़ चए थो अॻी आदत मट त अघा आजिज़ न थिए। अॻियूं जेके आदतूं आहिनि इहे मटियो, पुराणा तरीक़ा मटियो।
गेल गेल जा हिकिड़ा माण्हू तव्हांजे डिसिप्लिन ते नथा हलनि, हिकिड़ा माण्हू तव्हांजो ख़्यालु नथा रखनि, तव्हांजे सलाह सां गॾु नथा हलनि, त घणा ॾींहं तव्हां गॾु हली सघंदो? किथे न किथे तव्हांखे किराए विझंदा तव्हांखे किथे न किथे। तंहिंजे करे लतीफ़ साईं असांजी हर हंधि रहनुमाई थो करे, चए थो तिन रहनि वटां लॾ। इहो इम्तिहान आहे, इन इम्तिहान में माइटनि खे बि विझो, औलाद खे बि विझो, दोस्तनि खे बि विझो, जेकॾहिं तव्हांखे नई ज़िंदगी जो सफ़र शुरू करिणो आहे। बाक़ी अगरि तव्हांखे घेलजणो आहे, जेकॾहिं तव्हांखे, पोइ पिटींदा रहंदासीं, ऐं बि तव्हां सां गॾु आहे। पर जेकॾहिं तब्दील थियणो आहे त अॻी आदत मट त अघा आजिज़ न थिए, छो हुअं ते वेझनि वटि पोइ को जी जॾो थिए। ॿुधाए, डॉक्टर सां गॾु हुअं, पिरी सां गॾु हुअं, पोइ बि तुंहिंजी बीमारी ख़तमु कोन थी, पोइ बि तुंहिंजी बुख न लथी, पोइ बि तुंहिंजी तास न वई, पोइ बि तुंहिंजी बीमारी न वई। त कबीर साहिबु चयो न, बुंगम बाहन बेदिए चंदन दोष न कोई, कि चंदन जो ॾोह ई कोन्हे को। ही वेड़ियो त पियो हो चंदन जे वण सां, पर अंदरां ज़हर न कढी। बुंगम, बुंगम माना नांग, हिंदी ॿोली जो लफ़्ज़ आहे। हाणे त मुंहिंजे लाइ सभु ॿोलियूं मुंहिंजूं थी वियूं आहिनि, हिंदी बि असांजी आहे, मारवाड़ी बि असांजी। कि बुंगम बाहन बेदिए चंदन दोष न को, इहे नांग चंदन जे वण सां वेड़ियो पियो, पर अंग तो सारा विश्व से भरा। उहो जेको सॼो जेको वजूद हो, उहो सॼो जेको अंग हो, उहो त सॼो ज़हर सां भरियो पियो। जीअं मूं ॻाल्हि कई त असीं विहाटजी वियासीं, कि असांजो सॼो जेको समाज आहे उहो ज़ंगजी वियो, सेंवरजी वियो हलियो। ऐं सारियूं छॾियो गुब थींदी, उहो सारियुनि खे मथे वञणु कोन ॾींदी, उहो गुब थी वियो आहे, जेको असांजे हिन दिलनि ते हिननि ते चढ़ी वियो हलियो। हिननि साईं अलाह तव्हांजी नज़र तव्हांखे मोटाए ॾींदो। ही हाणे कोरोना माण्हुनि खां बीमारियूं ख़तमु थी वेंदियूं, ॾिसिजो आहिस्ते आहिस्ते। माण्हू बीमार थींदा चवंदा असीं ठीकु आहियूं, इलाज ई कोन कराईंदा आहिनि। कि अंग तो सारा विश्व से भरा, अमृत कहाँ समा। अच्छा, कायम गिरोड़ी, गुलाम मुस्तफा राजपरे एडवोकेट, ही पंहिंजो हसन तगर, तव्हां सभिनी जी महिरबानी, लतीफ़ जी मजलिस में आया आहियो। असांजी ॼण त ॾियारी खड़ी थी वई हली, असांजी हाज़िरी क़बूल पई। छो तव्हीं न अचो त असांजी ॾियारी असांखां पुछाइणो थिए थो। अॼु असांजो पैगाम पहुचायो न पहुचायो, कहिड़नि हालतुनि में कीअं आहियूं, किथे आहियूं, उहो मालिक बि ॼाणे थो, तव्हीं बि ॼाणो था, असीं बि ॼाणूं था। पर सभु कुझु तव्हांजे संग सां आहे। तव्हीं आहियो त असीं आहियूं, तव्हीं न हूंदा त असीं हूअं ई इहो अॻे जेको आहे सो हिनखे उठनि खे फाटाऊं कंदा वरितासीं, वणनि खे ॿुधाईंदे वरितासीं। इहे जिते हर माण्हू डप ऐं गिणती में घारे थो, ही लतीफ़ साईं असांजे जेका हालतुनि ते जेका हुनजी नज़र आहे, उहो चवे थो त हिते जो हर माण्हू, ऐं लतीफ़ साईं जे ज़माने में त जेको आहे इहे मंगोल हुआ, इन्हनि मंगोलनि सां जेके हशर कया, अञा ताईं जेको आहे सो धरती ॾके थी, अञा ताईं तव्हांजो आसमान लर्ज़े थो। उहे माउ, उहे ॾिसी, उहे जेके शयूं, उहो जेको कोस आहे, उहो जेको कतलाम जेको ॾिसी, जीअं हज़ारनि लखनि जे तइदाद में माण्हू ढेर थी वेंदा, माना मुंडियूं माण्हू जो बि कोन छॾींदा, उहे बि ॻणण जे लाइ जेको आहे उन्हनि जा बि ढेर ठाहींदा। इहे माण्हू, सॼो माहौल ख़ौफ़ाइतो थी वियो, ग़ैर महफ़ूज़। ऐं इंसाननि जी जेका वॾी घणाई जेका इंसाननि जी, उहा ख़ुदिगर्ज़ी ऐं मफ़ाद परस्ती रछ में फासी पई। ऐं माण्हुनि जेको ज़िंदगी जो मक़सदु छा वञी ठाहियो,
दौलत कमाइणी आहे, रोब विझणो आहे माण्हुनि ते, दबदबो रखणो आहे, अयाशी करणी आहे, इहो ई मक़सदु आहे ज़िंदगी। हीअ अबे ॾाॾे असां ते जेका ही महिनत कई, इहो ख़ुदा जेका हेॾी जेका महिनत कई, काइनात ठाहे वियो, इन मक़सद लाइ। हिन जानवर वांगुरु, पखियुनि वांगुरु, इन्हनि वांगुरु असीं जेको आहे सो खाई पी हिकिड़े ॾींहुं हलिया वञूं, या हिते को तारफ़ छॾे वञूं, हिते को किरदारु हिते को छॾे वञूं, हिते को इनकलाब आणे वञूं, नंढिड़ो को इनकलाब आणे वञूं, को नंढिड़ो को जदीद हर ठाहे वञूं, को नंढिड़ो ट्रैक्टर ठाहे वञूं, हिते का नई कासी जिन्स असीं का ठाहे वञूं, हिते को केले जी, ये सॼी सिंध में असीं जेको आहे सूफ़ पोखे वञूं, तूत पोखे वञूं, ही कपनि जिते किथे हुते सूफ़ पोखे छॾियो, हुते नारियल पोखे छॾियो, लीमा पोखे छॾियो। छो माण्हू वठींदा? जॾहिं माण्हू खे चओ भई असां लाइ पोखिया अथनि, जिते किथे वठो हुते वणु पोखींदा हुआ, त हुते ॿेर जो वणु पोखियो, किथे जेको आहे गिदावरी जो वणु पोखियो, ऐं सुभाणे इहे सभु शयूं जेके माण्हू ईअं मुफ़्त में पटींदा वठंदा, माण्हू खे वठणियूं कोन पवंदियूं माण्हू खे। पर ज़िंदगी जो मक़सदु जेको आहे हिक ॿिए जी मदद करणु जॾहिं न रहे, हिक ॿिए खे साथ ॾियणु न रहे, जॾहिं औलाद बि माण्हू जो न थिए, औलाद बि माण्हू ने अखियूं विठो वेठो जॾहिं बाबो मरे थो, उन खां पोइ आउं जेको आहे सो ही बाबे जा पैसा कढायां ऐं जेको आहे सो हुनजो वारस थियां ऐं आउं जेको आहे पैसा लुटायां। अरे भाउ, बाबे जेका कमाया उहो बाबे जी मर्ज़ी आहे, भले उहो हुते घुमंदो, खाईंदो, चरंदो, तव्हीं पंहिंजो कमायो, पंहिंजो जेको आहे सो ठाहियो, ऐं जीअं तव्हांजो ईंदड़ औलाद जेको आहे उहो बि खाए, तव्हांजो वींदड़ जेको आहे बाबो आहे उहो बि खाए। माना असीं जेको आहे सो ईअं अखियूं विझो वेठा हुजूं पुटनि में, पुट कमाइनि त असीं खाऊं, पीउ कमाए त असीं खाऊं, असीं सभई माण्हू कमायूं। पोइ जेको काठियूं करे सघे सो काठियूं करे, जेको खीर जेको माल चारे सघे थो उहो माल चारे, माना कमु करिणो आहे। इज़त, अदब, अखलाक, प्यार, मोहबतूं, बाज, रहम, सचाई, सूंहं, सुख, सलामतियूं, ख़ुशियूं, केॾा सुठा लफ़्ज़, अहिड़ा इलाही लफ़्ज़ तव्हांखे बि यादि ईंदा हूंदा। मोहबत आहे, प्यार आहे, रहम आहे, कहल आहे, अलाए केतिरा लफ़्ज़ आहिनि। पर इहे जेके लफ़्ज़ आहिनि, इन्हनि लफ़्ज़नि जो त असां खून करे छॾियो, इहे त क़तलु थी विया आहिनि लफ़्ज़, ऋणवाही थी विया। शर्म थो अचे इन्हनि लफ़्ज़नि खे असां सां गॾु रहंदे। हे लफ़्ज़ बि हयातियूं आहिनि, हीउ जेको फ़िक्र आहे, हीउ जेको नज़रियो आहे, हीअ जेके सुख़ुन आहिनि, हीअ जेका शाइरी आहे, इहे ज़िंदगियूं आहिनि, इन्हनि जो पंहिंजो वजूदु आहे। असांजो वजूदु त इहो ख़तमु थी थो वञे, को 100 साल, 90 साल, को 60 साल, को हेॾां को होॾां, पर इहे लफ़्ज़ नथा मरनि, इहे सुख़ुन नथा मरनि, इहो इल्मु न मरंदो आहे इहो। पर असां हिननि सभिनी ख़ूबसूरत लफ़्ज़नि खे, हिननि सभिनी खे क़तलु करे छॾियो। इहे सभु लफ़्ज़ खून थी विया आहिनि, इहे सभु लफ़्ज़, ऐं जिन खे असां खून करे छॾियो सचाई खे, ऐं उन सचाई मथां कहिड़ी उमेदु रखूं? सूंहं ते असां दांगी फेरे छॾी, कारो मुंहुं करे छॾियो, सूंहं विञायमि सूमरा, मेरो मुंहुं थियो। ही लतीफ़ पियो एतराफ़ करे, हेॾो सुहिणो माण्हू, हेॾी सुहिणी सगारी माई मारवी, उहा ईअं कीअं थी चवे त सूंहं विञायमि सूमरा, मेरो मुंहुं थियो? छो? बिकॉज़ वञणु तित पियोम, जिते हलणु न आहे हुस्न रीअ। नो एंट्री विदाउट ब्यूटी। सूंहं खां सवाइ तव्हांजी एंट्री न थींदी, तव्हांखे वञण ई न ॾींदा, तव्हांखे पास ई तव्हांखे न मिलंदी। ऐं सूंहं तव्हां इहा जेका ॿाहिरि जेके ॾिसो था, इहो जेको बोतो था ॾिसो, 2 अखियूं ऐं 3 नक था ॾिसो, सूंहं किरदार जी, सूंहं कैरेक्टर जी,
सूं हिननि लफ़्ज़नि जे हुरमत जी, हिननि तव्हांजे लफ़्ज़नि खे हुरमत थी खपे, हिननि लफ़्ज़नि खे भरम थो खपे, हिन तव्हांजी लोई खे हिनखे बि भरम थो खपे। जेॾियूं दुआ कजा, कहिड़ी दुआ? भरम भारोड़ीअ रहे, इज़त जी दुआ तव्हां सम्झां थो त असीं सभु घुरूं था, तमामु ज़रूरी आहे। पर इन खां ॿियूं इलाही शयूं आहिनि जेके अवलत था ॾियूं। असुलु शइ इहा ई जेके अवलत ॾियणु खपे। ऐं ज़ुल्म जी बाज़ार गरम आहे, माना उहो जहाज़ क्रैश थियो आहे, उहो जेके माण्हू असीं नथा चऊं त के पुलिस वारा हुआ कि या हुते ॻोठ वारा हुआ, हे त के दरदा हुआ, उहो ज़ोरी हुननि जे कननि में जेको आहे सो वालियूं पियो उन्हनि छिनियूं, उन्हनि जूं चूड़ियूं पियो लाथियूं, उन्हनि जूं ॿुधल ॻाल्हियूं आहिनि। अलाह मुंहिंजी ज़ुबान साड़े जेकॾहिं आऊं इहा ॻाल्हि करियां, मूंखे त एॾी तकलीफ़ थी थिए। अख़बारुनि में बि छपियूं, टीवीअनि बि ॾेखारियूं, ऐं माण्हुनि जिन अखियुनि ॾिठे उन्हनि माण्हू ॻाल्हियूं कयूं। हीउ वाक़ई अहिड़ो माण्हू थी वियो आहे। अदुल इंसाफ़ ऐं अहसान जा वण वढिजी विया आहिनि। हीउ ॿ टे जेके सुठा जज जेके आहिनि त उहे ऐलान त सुठा कनि था, फैसला सुठा था कनि, पर उन्हनि ते अमल नथो थिए। उन्हनि ते असां वटि जेका सूरत अंदरुनी सूरत हाल आहे, उहा एॾी ख़तरनाक आहे जंहिंजी तव्हां तसवर कोन था करे सघो। उन में हिकिड़ी माण्हुनि जी जेका खेप आहे, उन्हनि खे तव्हांजो हुकुमरान थियणो आहे बसि, ऐं ॿिया उन्हनि जा वाठा, उन्हनि जा मददगार। ॿी ख़ुदा जी जेका ख़ल्क़ आहे उहा अॻे ई अज़ाबनि में आहे। ऐं इहो जेको हुकुमराननि जो टोलो आहे, हिन जो मक़सदु आहे तव्हां सभिनी खे ग़ुलाम बनाइणु। तव्हां खां तव्हांजो जेको तशख़ुस आहे उहो ख़तमु करिणो आहे। तव्हां इहो तव्हां असांजो ॾाढो चैलेंज आहे। हीअ माण्हू असांखे चट में खाराइणु चाहिनि था। हीअ सभई छो हिननि खे हुकुमरानी खपे। असीं नालो कंहिंजो नथा वठूं, सभई ॿुधनि था। हिननि माण्हुनि जो हिकिड़ो ई जेको सो मक़सदु आहे। ऐं लतीफ़ साईं, हीअ जेके अॼु जूं तव्हांजो हालतूं छा, कहिड़ी हुनजे अंदरि मथां ॻाल्हि निकिती हूंदी। इहे आदमियुनि अख़लास मिटाए माठो कयो, जी कॾहिं खाए को न को संदो माण्हू मास, जी कॾहिं खाए को न को संदो माण्हू मास, दिलि भर हिन दुनिया में वञी रहंदो वास। ॿियो सभु लोक लिबास, को हिकु दिलि हूंदो हिकिड़ो। साईं मोहम्मद इस्माइल हिकिड़ो बैत लिखी उमाणियो आहे त सूरत घणो ई सुहिणा, पर टाणा सदन टूह। जीअं ॾाढा ॾिसण में सुठा, पर अंदरि में खटा। अंब ॾिसण में त मिठो थो अचे, रंग बि सुठो अथसि, पर अंदरि में खटो हूंदो कहिड़ी ख़बर। उहो त ख़बर खाधनि खे पवे, जे खाधा हूंदा उन्हनि खे ख़बर पवंदी। हक़दार खे हक़ मिले थो, कोन थो मिले। ऐं बदमाश, गुंडा, हे मवाली, हे जेके ॾंडेबाज़ जेके माण्हू, ऐं जेके दादागीर, जिन खे असीं हुकुमरान था चऊं, जिन खे असीं वॾा माण्हू था चऊं, जिन खे, उन्हनि माण्हुनि पंहिंजूं केटियूं, पंहिंजूं बादशाहियूं क़ाइमु करे रखियूं आहिनि। अदा चौधरी कावड़जी पिया आहिनि इमरान ख़ान सां, छाजे करे बाबा हे DC असांजो रख, कमिशनर असांजो रख। छो इहे त परवेज़ सां गॾु हुआ, ज़िया सां बि गॾु हुआ, परवेज़ मुशर्रफ सां बि गॾु हुआ। छो असां वटि हींअर मयार हिकिड़ो ई वञी सियासतदान जो बचियो आहे, जेको हाकिमनि जो ग़ुलाम आहे, उहो ई ग़ुलाम हाकिम थी सघे थो। माना असां वटि बि ईअं ई आहे, हर को MP MLA पंहिंजो DC रखाए वेठो आहे, पंहिंजो जेको आहे सो DC रखाए वेठो आहे, पंहिंजो जेको आहे सो तपेदार रखाए वेठो आहे, पंहिंजो मुख़्तियार रखायो, मुख़्तियारकार। इहे छाजे लाइ रखाईंदा आहिनि? इन लाइ रखाईंदा आहिनि त ग़रीब माण्हू धिका खाईंदा रहनि, मज़लूम माण्हू जेको आहे सो घोड़ा घोड़ा कंदा रहनि,
न को उन्हनि जो जेको आहे सो अदालत में केरु जज ॿुधे, न को उन्हनि जो वकील चए थो पैसा ॾियो, केरु बि उन्हनि जी न ॿुधे। जिते वञनि उते ॿधिजी वञनि हलिया, खून थी वञे कंहिं माण्हू जो, उहो थाणे ते वञे, उनखे भाउ जे केस ॿधी छॾींदा। चई भाई तो कल्ह कोन चयो भई भाउ खे तोखे मारींदुसि। भाउ आहिनि सॼो ॾींहुं पिया विढ़ंदा आहिनि, पोइ हिक ॿिए खे धमकियूं पिया ॾींदा आहिनि, इहा ॻाल्हि रिकॉर्ड करे विधऊं। शायदि 10 बीठा चौक ते विढ़िया हुआ। हा तो चयो, जज पुछंदो तो चयो? हा मूं चयो, कुरान खण चयो माना, पर मूं चयो छो भाउ खे, इहो सोचणो ई कोन्हे को। असां वधीक सूरत माण्हू, हड़ई माण्हू हर वक़्तु हिक ॿिए खे ताकियो था वठनि। साईं अहमद गांधी हींअर आयो आहे या मुंहिंजी नज़र हींअर पई आहे, इहा सोणी ॻाढ़ी टोपी सां वेठो आहे। ऐं साईं सुभाणे इहो ॿुधाइजो त सुभाणे केॾी कंहिं महिल इन साॻे, छो त लतीफ़ जाए हाजन फ़क़ीर अचे, कॾहिं तव्हीं अचो, कॾहिं अलबस्ती फ़क़ीर अचे, कॾहिं साईं इस्माइल अचे, ऐं बि तव्हां सां गॾु वेठो हूंदुसि। छो की हर को पंहिंजे पंहिंजे जेको आहे सो मोह ईअं जेको प्रोग्राम कंदो ईअं टुटी वेंदासीं हलिया। हिकिड़ो मर्कज़ ठाहियो अथऊं, ऐं बिल्कुलु तव्हांजे अॻियां थी वेंदुसि। ऐं इन ई टाइम ते 10 बजे तव्हीं सुभाणे अचो, ऐं पाण सभु ॻंढियल आहियूं। मूं वटि ईंदो त आउं वरी उनखे पंहिंजे जेका संगत आहे उन उमाणे ॾींदुसि, त पाण सभु गॾिजी वेंदासीं हलिया। ऐं अधी जेका वेठी आहे मुंहिंजी माउ साजदा, इहा बि लतीफ़ इलाही पढ़ियल आहे, सम्झू आहे, ॾाही आहे। ॿियो वरी हींअर जेका हुकुमरान जेका धोर आहे असांजी सिंध जी, उन सां गॾु वेठी आहे, उते विड़ियो वेठी आहे उते। ऐं सभई अचो, ज़रूरी न आहे त जेको आहे सो तव्हां हिते अचो जेको आहे सो इल्म जा दरिया खणी विया आहियो। तव्हां हालतूं ॿुधायो, पंहिंजूं हालतूं ॿुधायो, माण्हुनि जूं हालतूं ॿुधायो, हुकुमराननि जूं कमज़ोरियूं ॿुधायो। हे जेके मिसकिन मज़लूम माण्हू, उन्हनि खे ॾंढ ॾियो। उन्हनि खे जेको बि हक़ ऐं सच जी दावा करे थो या हेसिताणी कंदो रहियो आहे, पोइ उन सां असांजे स्टेटुनि जो कहिड़ो असांजो हशर कयो आहे। उन्हनि सभिनी खे असां जेको आहे सो काठ में विधो आहे। हाणे बि ईअं तजुर्बा करियूं, माना हाणे हिकिड़ो पंहिंजे पंहिंजे मुंहुं हक़ जी ॻाल्हि कंदो ऐं फांसियूं खाईंदो वञे, जेलूं खाईंदो वञे। लतीफ़ साईं ॿी ॻाल्हि थो करे, लतीफ़ साईं मंसूर वारी ॻाल्हि खां अॻिते टिपी थो वञे। छो त हिकिड़ो माण्हू ईअं जेको आहे सो अनल हक़ चई पंहिंजो पाण खे माराए वेही रहंदो त सॼी दुनिया रुली वेंदी। ॾाढो ख़ूबसूरत ॾस असांखे लतीफ़ साईं ॾिए थो। सबत पचर पिरीअ जी सबत हो त हुज़ूर, हिकिड़ी सिट, इन हिकिड़ी सिट में तव्हांजो सिस्टम ठाहे थो वञे, तव्हांजा शहर ठाहे थो वञे, तव्हांजा ॻोठ ठाहे थो वञे, तव्हांजो निज़ाम ठाहे थो वञे, तव्हांजो हुकूमतूं ठाहे थो वञे। सबत पचर पिरीअ जी, जिते वञो उते पिरी जी पचर हुजे। उते रुॻो तरक़ी जूं ॻाल्हियूं हुजनि, तइमीर जूं ॻाल्हियूं हुजनि, गिलाऊं न हुजनि, गोड़ न हुजे, घमसान न हुजे, ॾचर पोइ न हुजे, गारियूं न हुजनि, कुझु बि न हुअणु खपे। साईं आउं शुरू खां वठी जेको आहे इहो चवां पियो त सभु जॻह असीं आहियूं, पोइ हिकिड़े माण्हू बेज़ार थी वेंदो, लॻे चए साईं साॻियूं साॻियूं ॻाल्हियूं पिया करियो ऐं साॻा साॻा बैत पिया पढ़ो, पर मुंहिंजो अञा त चोथाई कान पई थी आहे। अञा त पाण हीअ एकड़ बेकड़ लतीफ़ में त असां घिड़िया ई कोन आहियूं। अञा त पाण रुॻो ससी पढ़ी आहे हिकिड़ी, पर हिते खरे में ईंदासीं त ख़बर पवंदी। ऐं पाण सिखूं ऐं सेखारियूं पिया। ऐं आउं जिते ईंदुसि उते जेको आहे सो दोस्तनि खां इहो लाइव प्रोग्राम कराइबो, दोस्तनि खां ॻाल्हाइबो। ऐं हिते आउं जिते रहियो पियो आहे, मुंहिंजी न्याणी आहे हिते बरसाति, उहा बि MA सोशलॉजी में उन कई आहे। उनजो बि सब्जेक्ट आहे पर सोशलॉजी, लतीफ़ ऐं इंसान ऐं उहो सोसाइटी, ऐं उनखे बि इहा दरख़्वास्त कई आहे त उहा बि पाण ऑनलाइन अचे। ऐं इंसान जा हक़ कहिड़ा आहिनि, इंसान जा हक़ केरु थो फॿाए, उन्हनि मंझि कीअं जान छुटंदी। छोकी असां जूं न्याणियूं पढ़ी पियूं आहिनि, इहे धीअरूं आहिनि असांजूं, पुट आहिनि, त उन्हनि खे बि जेको आहे मैदान ते अचणु खपे। छो त हींअर इहा ई जंग आहे, या कलम जी जंग आहे, या ज़ुबान जी जंग आहे, या ऐं इहो जेको तबाहियुनि जो जेको सिलसिलो जेको आहे उहो बंदि थियणु खपे। कॾहिं असांजो धड़ लाराए छॾियो,
कॾहिं असां कंहिंजी खल लाराए छॾी कंहिंजी, माना पीउ बि कॾहिं पुट जी खल लाराई, तव्हां तसवर करे सघो था? मुंडी हुनजी वढाए छॾिजे, या माना हिकिड़ो माण्हू जेको आहे सो हुनखे बोतो करे बीहारियो ॿधी ऐं हुनखे पोइ जेको आहे सो तव्हां 100 माण्हू जेको आहे सो हुनखे तलवारूं हणनि, तूं छा वञी रहियो? त लतीफ़ चवे थो त इहो सिलसिलो बंदि थियणु खपे इहो। ऐं इक़्तदारी जेका छिकताण में रिश्तनि जा तक़दस बि ख़तमु थी वेंदा आहिनि, पर माण्हू जानवर खां वधीक बदतरीन वहशी थी वेंदो आहे, छो त माण्हू वटि जेके ताक़तूं जेके कुवतूं आहिनि उहे जानवर खां वधीक आहिनि। टलूं बि उन वटि अची वियूं, उन वटि इल्मु बि उन वटि अची वियो हलियो उन वटि। कॾहिं खाए को न को संदो माण्हू मांस, कॾहिं खाए को न को संदो माण्हू मांस, माना माण्हू खे माण्हू जो मांस न खाइणु खपे। क़ुर में आहे त जेको माण्हू गिला थो करे उहो ॼण पंहिंजे मोल भाउ जो गोश्त थो खाए। हिते त फिज़िकली बि माण्हू हिक ॿिए खे क़तलु कनि था, पर ख़ुदा जेको गिला खे बि क़तलु मोल भाउ जो गोश्त खाइणु थो चवे, इन खां वधीक ॿी किरब जहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थींदी? जेकॾहिं पाण सभई माण्हू जेके असीं हिक ॿिए खे ॿुधूं था ॾिसूं था, इहो फ़ैसिलो करे वठूं त सुभाणे जेको बि गिला करे हुनखे ॿाहूं ॿधी चवंदासीं बाबा इहा ज़हर जी सुई असांखे न हण, ऐं महिरबानी करे ॿिए वारे कंहिंजी बि गिला न कजांइ, या जंहिंजी गिला करे त जेको आहे चओ ॿी अलबसी शिकायत आहिनि, अलबसी खे फ़ोन था करियूं ऐं मुज़फ़र शबीर खे घुरायूं था, पोइ चवंदो न हुनखे घुरायो न। हाणे हीअ बैत पाण अधु में छॾियूं था, छो त वरी सुभाणे पाण खे गॾिजणो आहे, ऐं पंहिंजो हीअ चार्ज में हिनजी पूरी पई थिए, उहो ॻाढ़ा अखर निकिरी आया आहिनि, पर अॼु जो जेको मैसेज जेको आहे जेको लतीफ़ साईं असांखे ॾिए थो, इन ते गौर फ़िक्र करियो ऐं इन ते अमल शुरू करे ॾियो, छो त ॾाढो सवलो अमल आहे। आदम जानियारी जी महिरबानी इहो बि ऐं सम्झां थो त बगाण मां असां सां गॾु वेठो आहे, सिकंदर अलाए छो कोन थो अचे, सिकंदर पाण आलिम आहे, सिकंदर खे आउं दरख़्वास्त कंदुसि त हू बि ऑनलाइन थिए, जेको बि ॾींहुं ॾिए, जेको बि टाइम ॾिए, सुबुह जो टाइम ॾिए, शाम जो टाइम ॾिए। सिकंदर खे घणा माण्हू ॿुधणु था चाहिनि, सिकंदर वटि वॾो इल्मु आहे, सिकंदर वटि लाड़ जी ॿोली आहे, लतीफ़ खे सम्झे थो, ऐं आदम जानियारे जी महिरबानी, ऐं इहे सभु तहरीकी माण्हू आहिनि, सॼी ज़िंदगी तहरीक में रहिया आहिनि, ऐं हीअ जेका लतीफ़ जी जेका तहरीक आहे, इहा तहरीक रुॻो लफ़्ज़ न आहिनि, हीअ कीअं असांजा माण्हू असां खां तेज़ी सां वञनि पिया। ही हींअर ख़बर आई आहे त ताज बलोच बि असां खां मोकिलाए वियो, वॾो जेको आहे सो गारियाड़ माण्हू बि हो, वॾो ख़ुशि मिज़ाज माण्हू बि हो, ऐं वॾो शाइर बि हो, वॾो माण्हू बि हो, लाज़मी 4 माण्हुनि खां नाराज़ बि हूंदा, पर कंहिंजो वञणु असांखे क़बूलु कोन्हे। वरी बि इहो ई साॻियो जेको आहे सो लतीफ़ साईं गिरोड़ी साहिब वारो बैत था पढ़ूं, जोगी पंहिंजी जूई विया था जुड़ जीअं नेण झिमन, चई सुख न सामी अड़नि जा था हींअरे मंझि हुरनि, चई सॼो मौत मंगनि अधु कुठा आराम लाइ। ख़बर न आहे सभई असांखे छॾीनि पिया, पर जेके बि 4 घड़ियूं हयाती मिली आहे उन हयाती खे सफल बनायो। ऐं हीअ जेको लतीफ़ साईं जो बैत आहे इहो असांजे ज़िंदगी जो फ़िलहालु प्रोग्राम इहो आहे, इन ते अमल करियूं, इन जो जेको नतीजो निकिरंदो इन खां पोइ पाण सॼो जेको प्रोग्राम आहे उहो ज़ाहिर न कंदासीं, छो त प्रोग्राम हालतुनि मुताबिक़ पंहिंजे सघ मुताबिक़ ज़ाहिर कबो। हींअर रुॻो इहा ई आहे त सबत पचर पिरीअ जी सबत हो त हुज़ूर, मुल्क सभु मंसूर। पॉइंट्स ॿुधो, तव्हांखे ॾाढो ॾाढो तव्हांखे हिकिड़ो साहस बि मिलंदो, छो जॾहिं सॼो मुल्क जेको आहे सो मंसूर थी वेंदो हलियो त पोइ चवंदो कुई कोहबा केतिरा, कंहिंखे कुई कंहिंखे कोंदा, उहो जेको जलाद आहे उहो बि मंसूर थी वेंदो।
महिरबानी तव्हांजूं। असां जेको आहे सो तेज़त था करियूं दुख जो इज़हार साईं बंबरे साहिब जो बि। हीउ सिंध जो तॾो आहे, लतीफ़ जो तॾो आहे, ऐं सुठा माण्हू ईंदा बि पिया, सुठा माण्हू आहिनि, उन्हनि खे वञिणो बि आहे। पोइ ख़ुदा सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखिजे। पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखिजो, पंहिंजे ओड़े पाड़े जो ख़्यालु रखिजो। महिरबानी तव्हांजूं। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। हीउ ताज वरी असांखे ॾुख ॾेई वियो हलियो। हीउ मुर्तज़ा बलोच बि हलियो वियो। केॾा असांजा यार दोस्त, को सुठो माण्हू थिए थो अॻियां उभरी थो अचे, उहो ई हलियो थो। सुठनि माण्हुनि खे बचायो। असीं त ख़राबु माण्हुनि खे बि लतीफ़ बचाइण थो चए, तो जीअं करे न को बुछनि साण भलाए। महिरबानियूं तव्हांजूं। बचड़नि खे दुआऊं सलाम। पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखिजो। महिरबानी।